साहिब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठीसूं, पन ॿोड़ी पातार में पहण तारी तूं, जे घर अची मूं त मेरी आई मान लहां। लोक सकाफ़ती वरसे जी प्रचार ऐं सिंधी ॿोलीअ जे बचाव वारे पंध में लोक अदब सिलसिले जे 23हें प्रोग्राम आलमी ओताक में देसी ऐं परदेसी पिरनि खे सिक भरियो सलाम। मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। ऐं सोशल मीडिया मददगार तौरु मूंसां गॾु आहे मोहम्मद अज़हर लाशारी। अव्हां लाइ ही प्रोग्राम सिंध सुघड़ लोक अदब तंज़ीम सलाद जी मरकज़ी ऑफिस सैयदाबाद कॉलोनी जामशोरे मां पेश करे रहिया आहियूं। आलमी ओताक में अव्हां कंदा आहियो ख़ुशीअ वारी खीकार ऐं मोकिलींदा आहियो प्यार भरिया पैगाम तोड़े सिक भरिया सनेहा। जेकॾहिं अव्हां चाहियो था त लोक अदब ऐं सिंधी ॿोलीअ जो पैगाम घर घर ऐं समूरनि सान्या हवंदनि वटि पहुचे त पोइ हिन प्रोग्राम आलमी ओताक खे वधि खां वधि शेयर करियो ऐं बणिजो क़ौमी अदब ऐं क़ौमी ॿोलीअ जा ख़ैर ख़्वाह। सजन साईं, लोक सकाफ़ती वरसे जे हिन लोक अदब सिलसिले जे अॼोके प्रोग्राम जो मौज़ू आहे लतीफ़ीलात में सिंधड़ीअ जी सूंहं। मशरिक़ी तोड़े मग़रिबी शाइरनि जा शेर पढ़ियल माण्हू सम्झी सघनि था, पर हिन सुघड़ ऐं अवामी शाइर जो शेर आम ख़ासि जाहिल आलिम झंग जे झांगीअ खां वेंदे वॾे में वॾे अल्लामा ताईं मक़बूल ऐं पसंदि आहे। सादनि ऐं सलीस लफ़्ज़नि में आला ख़याल दक़ीक़ ऐं ओन्हा पेचीदा मसइला अहिड़े नमूने सां कतबांदा अथसि जो अरस्तू जहिड़ा उस्ताद अॼु बि अगरि पैदा थियनि त हैरान ऐं दंग रहिजी वञनि। मिसाल तौरु चंड सिज तारा कतियूं जबल हवाऊं समुंड दरिया डंडूं ॿेड़ियूं जहाज़ रछ मछ सिढ़ बेरकूं दरिया जा वहकरा ऐं वह उन जी दहशत ऐं धुम लहरियूं ऐं सप आछाड़ा ऐं अमीक लोहार जी धवणी ऐं सांदाण मुतरका ऐं सराणियूं रख ऐं कोयला कुता ऐं मिरूं पिंजोड़ ऐं कनातूं लक ऐं पेचरा उठनि जा गस ऐं गुपस टिलियूं ऐं टौर चरखो ऐं पूणियूं कप ऐं सुट खपुर ऐं कारीहर मतिलब त का बि शइ मुर्शिद लतीफ़ साईं नाहे छॾी जेका संदसि आफ़ाक़ी पैगाम में शामिल न हुजे। तव्हां ॾिसो, शाह साईं जी शाइरीअ में पंहिंजनि मारवड़नि जे माॻ सां मुहबत, साणेह सां सिक, कल्चर सां कुर्ब, जूअ सां जीउ लॻाइणु, देस सां दिलि ॻंढिणु ऐं वतन जी हर शइ सां मुहबत करणु तोड़े उन सां वफ़ादार रहण जो सबक़ु मिले थो। इहो न मारुनि रीत जीअं सेण मटाइनि सोन ते। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी शाइरी में उजरी ऐं अच्छी इंसानियत, सूरियाई शुजात, सिद्दीक़ाणी सदाकत, शरीफ़ाणी शराफ़त, दिलेराणी दियानत, ज़ौक़ी ज़हानत, महबूबी मोहब्बत, सचाई ऐं सखावत, मेहरबानी ऐं मुरवत, न्यास ऐं निवड़त,
भाई पी ऐं उख़ुवत, अदुल ऐं अख़लाक़ियत, वहदानियत जी वाखाण ऐं सिंध जे सक़ाफ़ती सुरहाण चङीअ रीति पसी सघिजे थी। सुघड़ जो बुनियादी तालुक़ सिंध सां आहे ऐं सुघड़ाइप जी फ़नी इर्तिक़ा बि सिंध सां ई लाॻापियल आहे। इहो ई सबबु आहे जो भिटाई भलारे जूं सूरमियूं, जिन में ससुई, मारुई, मूमल, सोरठ, सुहिणी, नूरी, लीला बि सिंध जूं ई आहिनि। संदसि तशबीहाती तसवुर तोड़े मुशाहिदो पसिजे थो त लतीफ़ीलात में अवामी अदब जा जज़्बा ऐं जूलान चङी तरह सां पसी सघजनि था, जिन में साणेह जी सूंहं, सावक जी सुरहाण, कींझर जो कुर्ब, मंछुर जी मुहबत, आड़ियुनि जी उदासी, कारूंझर जी कोर, मोरनि जी महकार, भिटुनि जी बहारी, ताड़े जी तमार, ककरनि जो कारोबार, खिवणियुनि जा खेल, विजड़ियुनि जा वाका, पलुर जी पालूट, गाहनि जी गुलज़ारी, सामुंडनि जी सारूणी, सिपुनि जी सिक, दरियाह जा ददका, छोलियुनि जा छचका, कुननि जा कड़का, कात्यारीअ जो कतण, कापायती कार, चरखो चोरिण जहिड़ा लातदाद नमूना हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे आफ़ाक़ी पैगाम में पसी सघजनि था। जी सजणों, अॼोके हिन आलमी ओताक जे 23हें प्रोग्राम जो उनवान आहे लतीफ़ीलात में सिंधड़ीअ जी सूंहं। इन हवाले सां अॼु असां ऐं अवां सभु कचहरी कंदासीं ऐं लतीफ़ साईं जे उन आफ़ाक़ी पैगाम खे सम्झंदासीं। पर अव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु असांजी अव्हां जी सभिनि जी सोशल मीडिया फेसबुक वारी हिन आलमी ओताक ते असांजा मुअज़्ज़िज़ महिमान बणिया आहिनि। स्टेट बैंक कराची जा बाला ऑफिसर ऐं मुंहिंजा उस्ताद, तमामु बहितरीन शाइर, आलिम, अदीब, ॾाहा मोहतरम साईं निसार अहमद लाशारी साहब, साईं जन खे अॼोके हिन आलमी ओताक में भली कार चऊं था। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह वबरकातुहू। साईं ख़ुशि आहियो? तबीअत सही आहे? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह पाक जा एहसान। तव्हां ख़ुशि आहियो आजिज़? रहमतुल्लाह, तबीअत सही आहे, सभु ख़ैरु आहे। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा एहसान। अव्हांखे भली कार चऊं था हिन आलमी ओताक में पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे अॼु असांजे हिन आलमी ओताक में महिमान बणिया आहियो ऐं ॾेही परॾेही पिरी प्यारा अव्हांखे ॿुधनि पिया। अव्हां कीअं था भाइयो अॼु असांजे हिन आलमी ओताक में शरीक थी करे? माशाअल्लाह, तमामु सुठो। तव्हां सां शरीक रहंदा आहियूं प्रोग्राम में, लेकिन अॼु लाइव प्रोग्राम में तव्हां सां शरीक थी करे तमामु सुठो महसूस थी रहियो आहे ऐं उन ई पैगाम तां असां तव्हां सां गॾु आहियूं। असांजी ख़ुशकिस्मती आहे। अल्लाह तबारक व तआला खे आबाद रखे, शाद रखे, हमेशह अहिड़ा प्रोग्राम कंदा रहो ऐं हिन ॾेही परॾेही कचहरी खे शाद ऐं आबाद रखो। साईं महिरबानी। अव्हां सां कचहरियूं थींदियूं। सजणो, आलमी ओताक लतीफ़ीलात में सिंधड़ीअ जी सूंहं जो अॼु मौज़ू आहे। अचो त सभ खां पहिरियों उन लतीफ़ीलात जे हवाले सां अव्हांखे ॿुधायूं था। सनम मारवी जे आवाज़ में परचन शाल पंवार ऐं साईं निसार अहमद लाशारी साहब जन असां सां अॼु हिन आलमी ओताक में महिमान आहिनि। अव्हां बि को सवाल पुछी सघो था असांजे हिन मुअज़्ज़िज़ महिमान खां। अव्हांखे ॿुधायूं था परचन शाल पंवार।
जी सजणो, प्रचार लोक अदब जे हवाले सां असांजो प्रोग्राम हली रहियो आहे। लोक सकाफ़ती वरसे जे प्रचार ऐं सिंधी ॿोलीअ जे बचाव वारे पंध में लोक अदब सिलसिले जे 23हें प्रोग्राम आलमी ओताक में देसी ऐं परदेसी पिरियुनि जिन असांखे हाणे जॉइन कयो आहे, उन्हनि सभिनी खे सिक भरियो सलाम। मां आहियां अव्हांजो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। ऐं मां आहियां सोशल मीडिया सहूलियतकार मोहम्मद अज़हर लाशारी। अॼु असांजे हिन आलमी ओताक में महिमान आहिनि मोहतरम साईं निसार अहमद लाशारी। इल्मो अदब जा ॾाहा तमामु बहितरीन मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि। अव्हांजा सिक भरिया सनेहा ऐं प्यार भरिया पैगाम असां वटि पहुचनि पिया। लतीफ़ी लात में सिंधड़ीअ जी सूंह अॼु असांजे हिन आलमी ओताक जे प्रोग्राम जो ख़ासि मौज़ू आहे। जी सजणो, हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे लोक अदब वारे निज पिणे खे जॾहिं ॾिसिजे थो त लतीफ़ साईं पंहिंजे आला ऐं आफ़ाक़ी सुगड़ाइप जे ज़रिए हिकु हिकु शइ जा लातदाद नाला आंदा आहिनि। जेको लोक अदब या लोक रंग आहे, तहक़ीक़ी तशरीह मुताबिक़ लतीफ़ साईं हिकु हिकु शइ जा केतिराई नाला ॾिना आहिनि। सभ खां पहिरीं अव्हांखे लतीफ़ साईं जा पंहिंजे शाइरीअ में बैतनि में इस्तेमालु कयल जेके उठ जा नाला आहिनि, जीअं उठ, तोॾो, मोॾो, मयो, मतारो, महरी, मोॾ, तोॾ, करहो, कंवाट, कको, केकाण, ॻोधो, बुहाण, चौसालो, दोक, दायो, लेड़ो, चांगो, पांगुर, गौरो, गुंगो, ॾाघो, बोतो, ॿूर, भूर, भटारो, इहे सभई नाला आहिनि जेके लतीफ़ साईं उठ जे लाइ इस्तेमालु कया आहिनि। साईं निसार साहब, अॼु अव्हां असांजे हिन आलमी ओताक में महिमान आहियो ऐं लतीफ़ साईं जो ज़िक्र हली रहियो आहे। अव्हां पंहिंजे नंढपिण जी ज़िंदगी गुज़ारी, उन वक़्तु अव्हां जे उन्हनि वॾड़नि जे ओताक जे हवाले सां असांखे ॿुधायो त उहे लोक अदब कचहरियूं कीअं थींदियूं हुयूं ऐं उन्हनि लोक अदब कचहरियुनि, ओताक कचहरियुनि जो मंज़र कहिड़ो हूंदो हो। माशाअल्लाह साईं, उन वक़्त में तमामु प्यार ऐं मुहबत भरियो माहौल हूंदो हुयो। ऐं जॾहिं सांझी जी निमाज़ खां पोइ वॾड़ा असांजा ओताकुनि में वेहंदा हुया त मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि जे ज़रिए शाह लतीफ़ जी शाइरी पेश कंदा हुया ऐं के टी अखरियूं ॿुधाईंदा हुया ऐं टी अखरी जिन खे यादि हूंदी हुई त उन्हनि खे तमामु वॾो एज़ाज़ हासिलु हूंदो हुयो। त हिननि खे टी अखरी यादि आहे, उहे टी अखरियूं ॿुधंदा हुया। अलिफ़ अला अलीम खां वठी करे आख़िर ताईं उहे बयानु कंदा हुया, उन्हनि खे ज़ुबानी यादि हूंदियूं हुयूं। ऐं उनखां पोइ मुख़्तलिफ़ सिन्फ़ूं जेके आहिनि सुगड़ाइप जूं उहे पेश कयूं वेंदियूं हुयूं। ॾोर, बैत कचहरियूं, मच कचहरियूं, घड़नि ते कचहरियूं ऐं तमामु मुहबत भरियो माहौल हूंदो हुयो। वॾड़ा जॾहिं पाण में ॻाल्हाईंदा हुया त नंढा निहायत अदब एतिराम सां वेही उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदा हुया ऐं तमामु मुहबत भरियो देर ताईं कचहरियूं जारी रहंदियूं हुयूं ऐं तमामु मुहबत भरियो माहौल हूंदो हुयो। ऐं जंहिंजे करे उन्हनि में तमामु घणी मुहबत, ॾाहाइप ऐं इल्मी अदबी शऊर, इल्मु बज़ाहिर तौर ते घटि हुजण जे करे बि उन्हनि जी सिक ऐं साञा ऐं मुहबत ऐं लॻाव जेको हुयो उहो तमामु हिकिड़ो मिसाली हूंदो हुयो। ऐं मुख़्तलिफ़ शहरनि मां, मुख़्तलिफ़ ॻोठनि मां चङा माण्हू अची गॾु थींदा हुया कचहरियुनि में। ऐं जॾहिं कचहरियुनि में वेहंदा हुया त पंहिंजो हर को पंहिंजो फ़न पेश कंदो हुयो ऐं उन कचहरियुनि में तमामु घणी हिकिड़ी मुहबत, ॾाहाइप ऐं सिक भरियो पैगाम ॾिनो वेंदो हुयो हिक ॿिए खे। ऐं उन्हनि जी जेका पाण में मुहबत हुई उहा हिकिड़ी मिसाली हूंदी हुई, जंहिंजो अॼुकल्ह मिलणु तमामु मुश्किल आहे। लेकिन तव्हां
हिन आलमी उताक जे ज़रिए जंहिं उन उताक खे ज़िंदह कयो आहे ऐं उनखे आलमी बनाइण जी कोशिशि कई आहे। माशाअल्लाह आलमी लेवल ते हीउ प्रोग्राम हली रहियो आहे ऐं ॾिसी रहिया आहिनि असांजा दोस्त त हीउ तमामु सुठो महसूसु थी रहियो आहे। ऐं पुराणियूं यादूं बिल्कुलु तसवुर जे आईने में साम्हूं अची रहियूं आहिनि। साईं यकीनन अवां सां कुर्ब भरी कचहरी बि शामिल रहंदी ऐं असां सां जेके आलमी उताक में मुअज़्ज़िज़ महिमान बणिबा आहिनि पंहिंजे प्यार भरियनि पैगामनि ऐं सिक भरियनि सनेहनि जे ज़रिए। त सजणो लोक अदब सिलसिले जे हिन 23हें प्रोग्राम जो असांजो मौज़ू आहे लतीफ़ियात में सिंधड़ीअ जी सूंह। लतीफ़ियात जे हवाले सां उन जो फ़न फ़िकिर ऐं कुझु ॼाण अवां जे साम्हूं रखंदासीं ऐं असांजे अॼोके आलमी उताक ते आयल मुअज़्ज़िज़ महिमान साईं निसार अहमद लाशारी मौजूदु आहिनि, उन्हनि सां बि कचहरी कंदासीं। पर हिन पल अव्हां जा प्यार भरिया पैगाम ऐं सिक भरिया सनेहा शामिल कंदा हलूं। अहसासु आहे अव्हां जे मुहबतुनि जो। मां हिन पल थोराइतो आहियां मोहतरम रसूल बख़्श लाड़ जो संगत खे सलाम चवनि था। भाउ वालेकुम अस्सलाम। अव्हां जूं महिरबानियूं। अव्हां खे आलमी उताक में दिलि जे गहराइनि सां भली कार। असांजो अॼोको हिन आलमी उताक जो ख़ासि मुअज़्ज़िज़ महिमान आहे साईं निसार अहमद लाशारी साहिबु, जेके पाण स्टेट बैंक जा ऑफिसर बि आहिनि। जदीद रंग खे हम आहंग रखंदे असांखे अॼु आलमी उताक जे हवाले सां ऐं माज़ीअ में लोक कचहरियुनि जे हवाले सां कचहरीअ में पंहिंजा वीचार वंडींदा। असां सां हिन पल गॾु आहिनि अब्दुल गफ़ूर सरोही, असांजा तमामु नाले वारा सीनियर सहाफ़ी बरख लेखक आहिनि। मोहतरम, अव्हां खे आलमी उताक में दिलि जे गहराइनि सां भली कार चऊं था। अव्हां लिखियो आहे मुहबतूं क़ाइमु रहनि। यकीनन मुहबतूं क़ाइमु आहिनि त पोइ इहे उताकूं बि आबादु रहंदियूं। मोहतरम शहबाज़ अली शोरो ॻोठ करण ख़ान शोरो कासिमाबाद खां गॾु आहे, सलाम चवनि था। भाउ वालेकुम अस्सलाम। अव्हां जी महिरबानी जो रोज़ जे मामूल जियां अव्हां असांजे हिन आलमी उताक में महिमान बणिबा आहियो ऐं असांजो मोहतरम दोस्त बरख सहाफ़ी, बहितरीन कलमकार ऐं रेडियो समेत टेलीविज़न ते टीवी चैनल्स ते पाण प्रोग्राम डायरेक्टर बि रहिया आहिनि। मोहतरम अब्दुल गफ़ूर सरोही हक़ मौजूद सिंध मौजूद चवनि था। भाउ सदा मौजूद। यकीनन सिंध धरतीअ में असांजी ॿोली खे ख़ुशि रखे, आबाद हुजो। शीर जूणे जो पाण सां गॾु आहे। सजणो इंतज़ार जे लाइ माफ़ी, टेक्निकल सबबनि जे करे सजणो मज़रत ख़्वाह आहियूं अव्हां खां। तकलीफ़ लाइ माफ़ी, टेक्निकल सबबनि जे करे कुझु घड़ियूं असां अव्हां जे विच में विथी पइजी रही आहे ऐं टेक्निकल मामला मरहला अहिड़ा आहिनि जेके न अव्हां जे वस में आहिनि न असांजे वस में आहिनि। मां हिन पल उन्हनि पिरी प्यारनि दिलि वारनि दोस्तनि जो थोराइतो आहियां जेके हिन असांजे आलमी उताक में पंहिंजूं मुहबतूं वंडींदे असां सां गॾु आहिनि। मोहतरम शबीर जूणे जो अव्हां जी महिरबानी। अव्हां असांजे हिन आलमी उताक में गॾु आहियो। ग़ुलाम मुस्तफ़ा मेमण पाण सां गॾु हूंदा आहिनि हाला पुराणा खां। लिखनि था अस्सलाम वालेकुम फ़क़ीर साईं, कुझु प्रोग्रामनि में शामिल न थी सघियुसि, उन लाइ माज़रत। भाउ ही आलमी उताक आहे, अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम आहे ऐं अॼु वरी अव्हां कुर्ब करे आया आहियो, इहा बि अव्हां जी महिरबानी। मोहतरम जनाब फ़क़ीर तारिक हुसैनी, अव्हां जूं महिरबानियूं लख लाइक़ कुर्ब। अव्हां पंहिंजूं मुहबतूं वंडण जे लाइ असां सां हिन आलमी उताक में गॾु आहियो। मां थोराइतो आहियां सरदार दीदार हुसैन शोरो जे ॻोठ करण ख़ान शोरो मां असांजा मोहतरम दोस्त पाण खे ॿुधनि पिया। मोहतरम शेर शोरो, असलम शोरो, राजा शोरो, उहे गॾु वेठा आहिनि मोहतरम असांजे दोस्त शहबाज़ अली सां ऐं चवनि था साईं अव्हां जो
प्रोग्राम ॿुधी रहिया आहियूं जीए लतीफ़ बा सदा जीए लतीफ़। सऊदी अरब मदीने पाक जिद्दे खां पाण सां गॾु आहिनि मोहतरम जमालुद्दीन भलाई। जमालुद्दीन अव्हांखे आलमी उताक में भली कार चऊं था। ऐं असां सां गॾु जेके अॼु महिमान आहिनि उन्हनि मुंहिंजो किताब रहमत जा ख़ज़ाना ॿियो भाङो छपरायो हो साईं निसार अहमद लाशारी साहिब जन, जेके पाण बहितरीन सनाख़्वां बि आहिनि, शाइर बि आहिनि, त गॾोगॾु हिन आलमी ओताक जा लिसनर बि आहिनि। ऐं असां सां गॾु हिन आलमी उताक में अॼु लाइव महिमान थिया आहिनि। मां थोराइतो आहियां मोहतरम फैज़ल मस्तोई जो, जेके पाण खे ॿुधनि पिया। मोहतरम अव्हांखे आलमी उताक में भली कार चऊं था। शाहिद ख़ान अव्हां जे लाइ दिलों दुआऊं। ऐं अव्हां लिखियो आहे सलाम, ख़ुशि हुजो साईं, सदा आबाद हुजो भा, आमीन सुम आमीन। आलमी उताक में अव्हां जहिड़नि पिरी प्यारनि दिल वारनि दोस्तनि खे भली कार। मोहम्मद ईसा सारियो पाण सां गॾु आहे, सलाम चवे थो। शाहिद ख़ान लिखनि था जीए लतीफ़ बा सदा जीए लतीफ़। हिदायत कुरैशी पाण सां हिन पल गॾु आहिनि ऐं चवनि था जीए लतीफ़ बा सदा जीए। असांजो नाले वारो सनाख़्वां बहितरीन शाइर, बहितरीन सहाफ़ी करीम बख़्श मलिक कश्मोर खां गॾु आहिनि। ऐं मुर्शिद हादी रहबर लतीफ़ साईं जी जॾहिं वाई हलाईसीं त उन वाईअ जा उहे मिठड़ा आलाप लिखनि था, परचन शाल पहवार वाह वाह जहिड़ी शाइरी तहिड़ो मिठड़ो आवाज़ सनम मारवी जो। रसूल बख़्श लाड़ वाह वाह चवनि था अव्हां जूं महिरबानियूं। ऐं असां सां दोस्त कच्छ भुज वारे इलाइक़े इंडिया खां गॾु आहे मोहतरम अयूब ख़ान मुतवा। मोहतरम अयूब ख़ान अव्हांखे आलमी उताक में भली कार चऊं था। असांजा सिंधी सजण असां सां हिन पल हिन आलमी उताक लोक अदब कचहरी में गॾिबा आहियो, ॾाढी ख़ुशी थींदी आहे। अव्हां लोक अदब जा पारखू असां सां गॾु हुजो। मोहतरम फ़िरोज़ सारियो हिन पल पाण सां गॾु आहे ऐं पंहिंजे मोहब्बत भरे मैसेजनि में हुन यादि कयो आहे, लिखे थो अस्सलाम वालेकुम साईं, साईं निसार अहमद अॼु असांजे हिन आलमी उताक ते आयो आहे, संदसि खे भली कार चऊं था। साईं आउं फ़िरोज़ सारियो ॻोठ बिंडी जो रहवासी आहियां, हींअर सऊदी अरब जिद्दे खां तव्हां सां मुख़ातिबु आहियां। वॾियूं महिरबानियूं साईं, जज़ाकुमुल्लाह। अल्लाह तबारक व तआला तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे, हमेशह ख़ुशि हुजो। वॾियूं महिरबानियूं फैज़ सारियो साहिबु, जज़ाकुमुल्लाह। फ़िरोज़ साईं निसार अहमद अव्हां जूं महिरबानियूं, अव्हां जा गुण ॻाया। ऐं मोहतरम हुसैन चिंजणी पाण सां गॾु हूंदो आहे ऐं लिखनि था बहितरीन करीम बख़्श मलिक असांजो तमामु नाले वारो सुघड़, नाले वारो शाइर, पंहिंजे मोहब्बत भरिया मैसेज, कुर्ब भरिया कमेंट लिखी करे यादि कंदो आहे। जोखियो नईम गडाप कराची खां पाण सां गॾु आहे, सलाम चवनि था भा वालेकुम अस्सलाम, अव्हांखे आलमी उताक में भली कार। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ हिटाई रहमतुल्लाह अलैह जो तमामु बहितरीन पारखू ऐं आशिक़ चऊं, मुरीद चऊं, शाह जे रिसाले, शाह जे बैतनि जो ख़िदमतगार चऊं, असांजो उस्ताद फज़ल सोमरो पाण सां गॾु आहे मीरपुर बुरड़े तालके ठुल ज़िले जे इकबाबाद मां। चवनि था साईं अस्सलाम वालेकुम, आजिज़ साईं अज़हर भाउ ऐं सॼी संगत खे भा वालेकुम अस्सलाम। साईं निसार अहमद असांजा मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह, वॾियूं महिरबानियूं। सजण मां थोराइतो आहियां ख़ालिद आज़ाद जो, असांजो तमामु बहितरीन अदीब, बहितरीन इल्म अदब जो पारखू ऐं ॿाराणे अदब ते संदनि तमामु वॾियूं ख़िदमतूं, वॾियूं महिनतूं ऐं सकाफ़त सां तमामु उन्हनि जो चाह। मोहतरम ख़ालिद साईं अव्हांखे आलमी उताक में भली कार चऊं था। अव्हां जे मोहब्बत भरियनि मैसेजनि सां असांजी हिन कचहरी में अञा बि चार चंड लॻंदा। मां थोराइतो आहियां सिंध जे तमामु नाले वारे आशिक़ रसूल शाइर हज़रत हाजी ग़ुलाम नबी महेसर रहमतुल्लाह अलैह जे फ़र्ज़ंद मोहतरम मोहम्मद नसीर उर्फ़ नाले मिठे जो,
उहे असां सां हिन पल गॾु आहिनि। नाले मिठा साईं, अव्हां खे आलमी उताक में भली कार, अव्हां पंहिंजा कुर्ब वंडींदा आहियो। असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे ऐं अव्हां जा मैसेज असांजे लाइ ईअं सम्झो त पाउ रत जो न, पर सेर खां वधीक असांजो खून वधी वञे थो, रत वधी वञे थो, इल्मी अदबी सत वधी वञे थो जॾहिं अव्हां जा प्यार भरिया पैगाम पहुचंदा आहिनि ऐं असांजी हिमत अफ़ज़ाई कंदा आहियो। मोहतरम नाले मिठो साईं लिखे थो, साजन सभु तुंहिंजी सूंह, ही मोहब्बत मुंहिंजी सूंह, तोसां विरूंह नाले मिठे लए ईद आ। आजिज़ जी ओताक ते गूंजन गीत हज़ार, आजिज़ जी ओताक ते गूंजन गीत हज़ार, लंडन अमरीका अमान मां था सजण लहन सार, दुआ जी आ दरकार नाले मिठा मुंहिंजी सिंध खे। सजण आमीन। अव्हां जूं महिरबानियूं वॾा वड़। अव्हां पंहिंजी ॾात ऐं ॾाहप जो इज़हार कयो आहे। असांजे मोहतरम दोस्त नाले मिठे साईं पंहिंजे दीनी प्रोग्रामनि जे मसरूफ़ियतुनि सबबु कल्ह प्रोग्राम जे आख़िर में हिकु मोहबत भरियो मैसेज मोकिलियो हो, जेको असां हीअं सां हंडाए रखियो हो। पाण लिखियाऊं त अखियुनि खे बि उण तुण तुंहिंजे ॾिसण जी लॻल बाहि आ जेका नाहे विसण जी, ए नाले मिठा जन खे मारियो जुदाईअ, उन्हनि खे ई आदत आ हूंदी रोअण जी। आजिज़ साईं, अल्लाह जे करम जूं हवाऊं हरदम तोते मूं ते ऐं आलमी ओताक जे महिमाननि ऐं सॼे आलम ख़ासि करे सुहिणी सिंध ते हुजनि। 52 अखरनि जी प्रचार में अव्हां आग खणी वियो अदा, जज़ाकल्ला। मोहतरम नाले मिठा साईं, अव्हां जूं महिरबानियूं वॾा वड़। अव्हां जा इहे ख़त सिक भरिया सनेहा असांजे लाइ तमामु काराइता हूंदा आहिनि ऐं हीअं सां हंडाए रखंदा आहियूं। मोहतरम साईं निसार अहमद, अव्हां जो साहबज़ादो मोहतरम हाजी मीर मोहम्मद लाशारी हिन पल असां सां गॾु आहे, क्यामाड़ी कराची खां, ऐं सलाम चवनि था। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह वबरकातुहू। मीर मोहम्मद, अव्हां खे आलमी उताक में भली कार चऊं था ऐं अव्हां जो वालिद साहब इल्म अदब जो ॾाहो असांजे हिन आलमी उताक ते अॼु महिमान आहे। सिंध जे मज़हबी दीनी स्कॉलर मोहतरम साईं मौलाना अली हसन लाशारी दादू वारा, उन्हनि जा फ़र्ज़ंद अल्लामा मोहतरम मोहम्मद मोहसिन लाशारी पाण सां रोज़े मामूल जीअं गॾु हूंदा आहिनि। लिखनि था, माशाअल्लाह साईं, अॼु तमामु बहितरीन प्रोग्राम करे रहिया आहियो ऐं मां वाधूवा इंडस गैस कॉलोनी कासमाबाद हैदराबाद मां अव्हां सां गॾु आहियां। मोहम्मद मोहसिन, अव्हां खे आलमी उताक में भली कार चऊं था। जूणे जो फ़हीम हिन पल पाण सां गॾु आहे ऐं प्रोग्राम में फ़हीम साईं अव्हां खे भली कार चऊं था। मोहतरम मोहम्मद सालेह अब्बासी, जंहिंजो ताल्लुक़ इल्म अदब जे पारखू ऐं मुंहिंजे रहबर उस्ताद सदा हयात सुगड़ उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जे ख़ानदान सां आहे ऐं उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जे ख़ानदान जे लोक अदब वरसे जो वारिस मोहतरम मोहम्मद सालेह अब्बासी असांजे आलम उताक में गॾिबो आहे। ॾाढी ख़ुशी थींदी आहे। अव्हां खे मोहम्मद सालेह आलमी उताक में भली कार चऊं था। अव्हां जे तरफ़ां का मोहब्बत भरियो मैसेज, अव्हां जी शाइरी। मोहम्मद सालेह अब्बासी सुगड़ बि आहे, सहाफ़ी बि आहे, शाइर बि आहे ऐं मूंखे कुझु सिटरूं ज़हन ते तरी आयूं आहिनि मोहतरम मोहम्मद सालेह अब्बासी जूं त तूं ई सुहिणो सुंदर आहीं, तूं ई सुहिणो सुंदर आहीं, कश्मोर खां केटी बंदर आहीं, साह में सालेह तोखे सांढियुमि, तूं ई मस्जिद मंदर आहीं। मोहतरम मोहम्मद सालेह, अव्हां जी आलमी उताक में हाज़िरी असांजे लाइ तमामु बहितरीन यादगार हूंदी आहे। जी मोहम्मद अज़हर, अव्हां बि असां सां न रुगो सोशल मीडिया मददगार आहियो, पर दोस्तनि जा कमेंट पैगाम पढ़ण में मदद करायो। कंहिंजो मैसेज पढ़ी ॿुधायो था? जी साईं, असांजो दोस्त इफ्तिकार अहमद मेमण कुझु सिटरूं लिखे थो ऐं चवे थो त तेकूं यादि होसी में आख्या हम दिलदार मिठा तूं छोड़ वेसी,
वल वल कुरान ते हथ न रख न कसमा चातू छोड़ वेसी कुछ सोच समझ के फैसला कर न जोश दिखा तू छोड़ वेसी कर शाकिर को बर्बाद सजन बस लोक खिला तू छोड़ वेसी। वाह वाह मोहतरम इफ्तिखार अहमद मेमण, अव्हांखे आलमी औताक में भली कार। अव्हांजो मोहब्बत भरियो मैसेज असांजे सोशल मीडिया सहूलतकार मोहम्मद अज़हर पेश कयो। ऐं मोहतरम मोहम्मद साले अब्बासी अव्हां सलाम चओ पिया। वालेकुम अस्सलाम साईं निसार साहब, अव्हांखे मोहम्मद साले अब्बासी सलाम चया आहिनि। वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाह, वॾियूं महिरबानियूं साईं यादि करण जे लाइ। मोहतरम हाकिम अली असां सां हिन पल गॾु आहे, अव्हांजी महिरबानी। आलमी औताक में अव्हांखे भली कार चऊं था। ऐं मोहतरम मोहम्मद नसीर नाले मिठो तमामु बहितरीनु तख़लीकार, बहितरीनु शाइर, लिखे थो फ़िकिर लतीफ़ जो फ़ना थींदो कॾहिं कोन अहिड़ो शाइर सिंध में वरी ईंदो कोन। फ़िकिर लतीफ़ जो फ़ना थींदो कॾहिं कोन अहिड़ो शाइर सिंध में वरी ईंदो कोन। सबक़ु ॾींदो कोन नाले मिठा लतीफ़ जियां जिए मुर्शिद लतीफ़ भिट जो घोट। आमीन सुम आमीन। नाले मिठा अव्हां प्रोग्राम जे मौज़ू जी मुनासिबत सां सिटरूं मोकिलियूं, अव्हां जा कुर्ब वॾा वड़। मां थोराइतो आहियां हज़रत जलाल खत्री रहमतुल्लाह अलैह जे पाड़ेसरी मोंदर शहर जे ॻोठ आहे मोहतरम दीन मोहम्मद शाहाणी। उतां खां रईस दीन मोहम्मद जा फ़र्ज़ंद रईस अब्दुल्ला ख़ान शाहाणी पाण खे ॿुधनि पिया। अब्दुल्ला ख़ान अव्हांखे आलमी औताक में भली कार। अव्हां लिखियो आहे अस्सलाम वालेकुम अदा, सभिनी खे सलाम ऐं साईं निसार अहमद खे बि सलाम। साईं वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाह, वॾियूं महिरबानियूं साईं। फ़कीर तारिक हुसैनी चवनि था माशा अल्लाह। फ़ज़ल सुमरो लिखनि था साईं हिन अहम प्रोग्राम में नेट बेवफ़ाई करे थी हर हर झटका। साईं हमेशह जिते ॿ मुहबत वारा गॾिबा आहिनि त उते रक़ीब कोशिशि कंदा आहिनि त पिरी प्यारनि खे जुदा करण जी उहो हरबा हलाईंदा आहिनि, पर जेकॾहिं दिलि सची आहे, दिलबर सचो आहे त कॾहिं बि मुहबत वारा जुदा न थी सघंदा। बेशक बेशक। साईं निसार अहमद कीअं था भायो? बेशक साईं, सच फरमायो आहे तव्हां। मां थोराइतो आहियां हिन पल असांजे मोहतरम दोस्त फ़रुख़ साईं जो। फ़रुख़ साईं अव्हांखे आलमी औताक में भली कार चऊं था। तमामु बहितरीनु प्रोग्राम अव्हां लिखियो आहे। ऐं फ़रुख़ साईं असांजे मेहरान टीवी चैनल ते शिफ्ट इंचार्ज आहिनि न्यूज़ जा। ऐं फ़रुख़ जो भाउ मोहतरम ज़फ़र हकिड़ो सिंध टीवी ते तमामु सिंध कचहरी प्रोग्राम कंदो आहे। ऐं फ़रुख़ साईं असांजी ख़ुशी थी अव्हां असांजे हिन आलमी औताक में शामिलु थिया। असांजो मोहतरम दोस्त हाकिम अली लिखनि था साईं आजिज़ साहब, अव्हांजे प्रोग्राम खे असां शौक़ सां ॿुधंदा आहियूं। अव्हांजो प्रोग्राम ॿुधी रेडियो वारो दौरु यादि अचे पियो। मुंहिंजो बाबा साईं अव्हांखे सलाम सां गॾु खोड़ सारियूं दुआऊं पियो ॾिए, सदाईं मुस्कुराईंदा रहो। आमीन सुम आमीन। अव्हां जूं महिरबानियूं। बाबा साईं खे बि असांजे तरफ़ां लखें दुआऊं ऐं किरोड़े सलाम। पंहिंजे बाबा साईं जो नालो जेकॾहिं इन मुहबत भरे मैसेज में लिखी मोकिलींदा त वधीक आसानी थींदी ऐं उन्हनि जी बि हिन आलमी औताक में हाज़िरी थी वेंदी। असांजे इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप जे पारखू मोहतरम उस्ताद फ़ज़ल सुमरे हज़रत शेख अब्दुर्रहीम गिरहोड़ी रहमतुल्लाह अलैह जूं ख़ूबसूरत सिटरूं जेके उन भेटा पेश कई आहे हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भेटाई जी हस्तीअ खे, उहे पाण सां वंडियूं आहिनि। लिखनि था आहे अब्दुल लतीफ़ ते रज़ामंदो रहमान, आहे अब्दुल लतीफ़ ते रज़ामंदो रहमान, पढ़ियाई प्रीत मां बारीअ जो बयान, जोड़े जंहिं क़ुरान सिंधीअ में सही कयो, सिंधीअ में सवलो कयो। मां थोराइतो आहियां मोहतरम दोस्त ऐं जाम शोरे जे तमामु बहितरीनु तख़लीकार नौजवान शाइर मोहतरम उमर तीवणे जो।
पाण चवनि था हक़ मौजूद सॼी संगत खे भाउ सदा मौजूद आलमी उताक में अव्हां खे भली कार चऊं था। जी सजणो, हिन पल पाण सां मदीने मुनवर भले पार खां गॾु आहे असांजो तमामु बहितरीनु शाइर मोहम्मद मोहसिन क़ासमी चांडियो। मोहम्मद मोहसिन, अव्हां खे भली कार चऊं था ऐं असांजे हिन आलमी उताक में असांजा महिमान आहिनि साईं निसार अहमद लाशारी साहिबु। दिलि चाहे थी त अव्हां खां बि हाज़िरी थी वञे ऐं कुझु ॾाहप जी ॾात मां असांखे ॿुधायो। दोस्तो, मोहम्मद मोहसिन ऑनलाइन पाण सां गॾु आहे ऐं मोहम्मद मोहसिन जे संदसि आवाज़ में संदसि बहितरीनु इस्लाही शाइरी अव्हां जे समाअतुनि ताईं रखूं था ऐं शामिलु रखंदासीं अव्हां जा मुहबत भरिया मैसेज। मोहम्मद मोहसिन, अव्हां जो आवाज़ घटि पियो अचे ऐं कोशिशि कयूं पिया ऑनलाइन अव्हां जे आवाज़ खे शामिलु करण जे हवाले सां ऐं असांखे अव्हां पंहिंजे आवाज़ में मुहबत भरिया मिठड़ा मैसेज ऐं बहितरीनु ख़ूबसूरत शाइरी असांखे ॿुधायो। जी मोहम्मद मोहसिन। खुदा जी ख़ल्क़ जो खारे, खुदा जी ख़ल्क़ जो खारे, खुदा तंहिंखे सज़ा ॾींदो, नाहक मज़लूम जो मारे, खुदा तंहिंखे सज़ा ॾींदो। क़ज़ा सुनतूं क़ज़ा रोज़ा नमाज़ूं कुल क़ज़ा जन कियूं, छॾिया पंज वक़्त जंहिं ठारे, खुदा तंहिंखे सज़ा ॾींदो, नाहक मज़लूम जो मारे, खुदा तंहिंखे सज़ा ॾींदो। खुदा जी ख़ल्क़ जो खारे, खुदा तंहिंखे सज़ा ॾींदो। वधी वई बेहयाईया फहाशी ऐं ज़िना खोरी, वधी वई बेहयाईया फहाशी ऐं ज़िना खोरी, करे जो पियो सावण सियारे, ख़ुदा तंहिंखे सज़ा ॾींदो, नाहक मज़लूम जो मारे, ख़ुदा तंहिंखे सज़ा ॾींदो। नस्ल ही नौजवाननि जो नशे ते जन विधो लाहे, जो तो भोतार भग प्यारे, ख़ुदा तंहिंखे सज़ा ॾींदो, नाहक मज़लूम जो मारे, ख़ुदा तंहिंखे सज़ा ॾींदो। फुरूधारा एॾा ठाहियूं अदा से उरूज ते आहिनि, छॾियो वारणा जंहिं ॿारे, ख़ुदा तंहिंखे सज़ा ॾींदो, नाहक मज़लूम जो मारे, ख़ुदा तंहिंखे सज़ा ॾींदो। ख़ुदा जी ख़ल्क़ जो खारे, ख़ुदा तंहिंखे सज़ा ॾींदो। वियाजी जो बि वेलियो आहे, टका जो ढीर ते वेठो, ग़रीबनि खे थो रत वारे, ख़ुदा तंहिंखे सज़ा ॾींदो, नाहक मज़लूम जो मारे, ख़ुदा तंहिंखे सज़ा ॾींदो। हशर जे ॾींहं मौसम हिसाब आहे हड़ई थियणो, आयो आलम जवाज़ारे, ख़ुदा तंहिंखे सज़ा ॾींदो, नाहक मज़लूम जो मारे, ख़ुदा तंहिंखे सज़ा ॾींदो। ख़ुदा जी ख़ल्क़ सो जो खारे, ख़ुदा तंहिंखे सज़ा ॾींदो। महिरबानी मोहम्मद मोहसिन, महिरबानी। नाहक मज़लूम जो मारे, ख़ुदा तंहिंखे सज़ा ॾींदो, ख़ुदा जी ख़ल्क़ जो खारे, ख़ुदा तंहिंखे सज़ा ॾींदो। साईं निसार अहमद, मोहम्मद मोहसिन चांडीअ जी शाइरी अव्हां खे कीअं लॻी? तमामु बहितरीनु शाइरी हुई ऐं उन्हनि जेको पैगाम ॾिनो आहे ऐं उन्हनि ज़ालिमनि जे लाइ, उहो हिकिड़ो वाज़े पैगाम आहे। जेके मज़लूम सां ज़ुल्म कनि था, कंहिंखे मारनि था, कंहिंजी दिलि आज़ारी कनि था, यकीनन अल्लाह ताला पंहिंजा फ़राइज़, पंहिंजे इबादतुनि जी कोताही त माफ़ु करे सघे थो, लेकिन उन्हनि मज़लूमनि जी दिलि आज़ारी ऐं बेगुनाह कंहिंजो खून या क़त्ल या कंहिंजी नाइंसाफ़ी थिए थी त उहा बिल्कुलु नाक़ाबिल माफ़ी आहे ऐं यकीनी तौर ते ख़ुदा उनखे ज़रूरु सज़ा ॾींदो। तमामु घणी पसंदि आई उनजी शाइरी। जी मोहम्मद मोहसिन, असांजे अॼोके आलम उताक जे महिमान ख़ासि साईं निसार अहमद इल्मु अदब जे ॾाहे अव्हां खे दाद ॾिनो आहे। अव्हां जी इन तख़लीक़ शाइरी जे हवाले सां अव्हां इस्लाही पहलूअ में शामिलु रखियो शाइरी खे
असांजो मोहतरम दोस्त एजाज़ अहमद रिंद करमी मौजूदु आहे। भाउ अव्हां लिखियो आहे त साईं अव्हां जी कचहरी सां असांखे अबाणे ॻोठ जो नंढपिण जूं यादूं ताज़ियूं पियूं थियनि। ॻोठनि में उहे मोहबत वारियूं कचहरियूं यादि अचनि पियूं। सजण अव्हां दावत ॾिनी आहे ऐं लोक अदब कचहरीअ में अव्हां जो मोहबत भरियो मैसेज असां शामिलु करे चुका आहियूं। मोहम्मद मोहसिन चांडियो लिखनि था पंहिंजे तख़लीक़ जे हवाले सां। संदसि आवाज़ में शाइरी अव्हां ॿुधी आहे ऐं संदन तख़लीक़ बि असांजे मोहबत भरे मैसेज जे ज़रिए असां ॾांहुं न उमाणी आहे। मोहम्मद मोहसिन कासमी लिखनि था त बरिया आड़ा रब ठारे इहा मालिक जी मर्ज़ी आहे, करे सभु कुझु थो ॾेखारे इहा मालिक जी मर्ज़ी आहे। ही हज उमिरो निमाज़ूं नफ़िल असांजा कुल अमल नाक़िस, अघाई या मुंहं ते मारे इहा मालिक जी मर्ज़ी आहे। अघाए या मुंहं ते मारे इहा मालिक जी मर्ज़ी आहे। मसलक जा मालिक ए मुल्क जा मालिक जे बंदो बे सम्झ छा ॼाणे। अव्हां जा लफ़्ज़ कुझु प्रूफ जी ग़लतियुनि जे हवाले सां जीअं लिखियल आहिनि पेश करण में। ठाहिया कम पाण वस वारे इहा मालिक जी मर्ज़ी आहे। किथे करे कहत साली ऐं किथे सोकूं किथे सावक, किथे ॿोड़े किथे तारे इहा मालिक जी मर्ज़ी आहे। ॾियण ते पए त अण खुट ॾिए, खसे कंहिंखां त अखि छिंभ में खिलाए या कंहिंखे रुआरे इहा मालिक जी मर्ज़ी आहे। खाइनि खाधा बचाइनि के कई वटि कनी वटि अन्न न पाणी आहे। कंहिंखे ज़मज़म पियो प्यारे उहा मालिक जी मर्ज़ी आहे। को न्याणीअ लए को हिकु पुट लए सिकायल आहे सालनि खां। वाह वाह मोहम्मद मोहसिन अव्हां लिखियो आहे त को न्याणीअ लए को हिकु पुट लए सिकायल आहे सालनि खां। कंहिंखे ॾह ॾह थो पुट ॾियारे इहा मालिक जी मर्ज़ी आहे। कंहिंजो पगदार हिकु ए पुट मोटाए आ वतो मालिक। कंहिंजो पगदार हिकु ई पुट मोटाए आ वतो मालिक। नंढा मारे वॾा जियारे इहा मालिक जी मर्ज़ी आहे। ढक ढके ॾिए बारी ताला बचाए इम्तिहाननि खां। जे कंहिंजी खणी शिकिल खारे इहा मालिक जी मर्ज़ी आहे। छंडिया फूकिया ऐं फ़रहत में वतऊं सरदार जे सदके। छंडिया फूकिया ऐं फ़रहत में वतऊं सरदार जे सदके। ख़ुदा मुश्किल छॾे टारे इहा मालिक जी मर्ज़ी आहे। सखी जेॾो वॾो आहे रब कंदो मोहसिन अता अहिड़ी। सखी जेॾो वॾो आहे रब कंदो मोहसिन अता अहिड़ी। कई तवक्कल मूं पारे इहा मालिक जी मर्ज़ी आहे। साईं निसार अहमद कीअं पिया भायो मोहम्मद मोहसिन जी तख़लीक़? माशाअल्लाह तमामु सुठी तख़लीक़ ऐं बेशक अल्लाह तबारक व ताला जे शान जेको हुन बयानु कयो आहे पंहिंजी तख़लीक़ में। बेशक रब बेपरवाह बि आहे ऐं महिरबान बि आहे ऐं हुन तमामु सुहिणे लफ़्ज़नि में ग़ुलाम नबी मैसर जूं सिटूं यादि अचनि पियूं। पर मोहम्मद मोहसिन जेका शाइरी कई आहे त उन में ग़ुलाम नबी मैसर जा अल्फाज़ ऐं उन जी तख़लीक़ बि असांखे यादि अचे पई। त उन ई दादन फ़क़ीर जा जेके अल्फाज़ आहिनि उहे बि यादि अचनि पिया। त उन सुहिणे तरीक़े सां उन्हनि जी तख़लीक़ कई आहे ऐं तमामु सुठो पैगाम रिकॉर्ड कयो आहे। जी मोहम्मद मोहसिन अव्हां जी मोकिलियल शाइरी जी तख़लीक़ ते असांजे आलमी औताक़ जे महिमान ख़ासि इल्मु अदब जे ॾाहे मोहतरम साईं निसार अहमद पंहिंजा वीचार वंडिया। मां थोराइतो आहियां मोहतरम वली मोहम्मद शाहाणी जो, जेके पाण सां जामशोरे सोसाइटी ॻोठ पीर बाजदी खां गॾु आहिनि। लिखनि था माशाअल्लाह साईं तमामु बहितरीनु सदा आबाद हुजो। वली मोहम्मद अव्हांखे आलमी औताक़ में भली कार चऊं था। ग़ुलाम नबी मेमण ताहिरी पाण सां गॾु आहिनि। साईं अव्हांखे आलमी औताक़ में भली कार। अव्हां जहिड़ा आलिम असांजे हिन आलमी औताक़ में सूहनि था ऐं अव्हां जे लाइ ही अंदर वारे दिलि जा ऐवान अॼु बि खुलियल आहिनि। मोहतरम इमाम बख़्श
इमाम बख़्श पाण खे ॿुधनि पिया, लिखनि था आदा बहितरीन प्रोग्राम पाण मेहर भिट खां ॿुधनि पिया। ग़ुलाम नबी ताहिरी अवां ॿुधायो नाहे त किथां खां ॿुधो पिया। मोहम्मद मोहसिन अवां मोहतरम साईं निसार अहमद खे सलाम चया आहिनि। साईं निसार अहमद मोहम्मद मोहसिन अवां खे मदीने पाक मां सलाम चवनि पिया। वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाह वबरकातुहू। माशाअल्लाह असांखे दुआउनि में यादि रखिजो। ऐं मदीने में अहिड़ो शहरु आहे, अहिड़ो भलारो पार आहे जिते हर मुसलमान जी इहा ख़्वाहिश हूंदी आहे त हिते चंद घणियूं मदीने में गुज़ारे। तव्हांखे अल्लाह ताला इहा सआदत बख़्शी आहे। तव्हां जॾहिं बि हाज़िरी भरियो त हिन आलमी उताक जे सभिनी ॿुधंदड़नि जे तरफ़ां बेसिक भरियो सलाम ज़रूरु पेश कजो। सजण साईं, अवां जा प्यार भरिया पैगाम ऐं मुहबत भरिया मैसेज मां कोशिशि कंदुसि मुंहिंजे सोशल मीडिया सहूलतकार मोहम्मद अज़हर खे बि चवां थो त अवां जा कुझु नींहं भरिया नियापा शामिलु करे हिकु भेरो अवां खे अॼोके हिन आलमी ओताक जे 23हें प्रोग्राम में भली कार चऊं था। दिलि जे गहराइनि सां अवां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे असांजे हिन आलमी ओताक में महिमान बणिया आहियो। जी मोहम्मद अज़हर कंहिंजो हींअर मैसेज पढ़ो था। असांजो दोस्त मोहम्मद हाकिम अली कुझु सिटूं लिखे थो। चवे थो त उहो गुल त ॾिखा कंहिं गुलदान दे विच जंहिं भोर दा भुणका ॿुधा नहीं। उहे वण त ॾिखा कंहिं वणकार दे विच जेको वाह दा झूठा लॻा नहीं। उहो घर त ॾिखा कंहिं शहर दे विच जेको सिक दा सौदा खिदा नहीं। पर उहो माण्हू मेको कोन सुझे जंहिं प्यार दा पासा ॾिता नहीं। पर उहा दिल ई नहीं उस्ताद बुखारी जेको सदमा सठा नहीं। वाह मोहम्मद हाकिम अली, अवां जी महिरबानी। हाकिम अली, अवां जूं सिटरूं असांजे सोशल मीडिया सहूलतकार नौजवान शागिर्द मोहम्मद अज़हर पेश कयूं। साईं निसार अहमद उस्ताद बुखारी जो इहो पैगाम जेको असांजे मोहतरम दोस्त हाकिम अली मोकिलियो, कीअं था ॿाहियूं? माशाअल्लाह तमामु ख़ूबसूरत पैगाम आहे उस्ताद बुखारी जी। माशाअल्लाह आफ़ाक़ आलमी आफ़ाक़ शाइरी आहे ऐं हू जॾहिं लफ़्ज़ लिखंदो आहे त दिलि जूं धड़कण बीही रहंदियूं आहिनि। ऐं तमामु हिकिड़ो अहिड़ो पैगाम हूंदो आहे जंहिंमें सिक मुहबत ऐं हिकिड़ो पैगाम दर्द ऐं उन में समाइल हूंदो आहे। त उस्ताद बुखारी नाले वठण सां ई हिकिड़ी शरीर जिस्म में शामिल। तव्हां जो ताल्लुक़ बि दादू शहर सां आहे, छा तव्हांजी उस्ताद बुखारी सां मुलाक़ात थी हुई? जी साईं, मुंहिंजी उस्ताद बुखारी सां संदसि राशगाह ते मुलाक़ात थी हुई ऐं तमामु सुहिणे अंदाज़ में उस्ताद मूंखे टाइम ॾिनो ऐं हुनखे पंहिंजी शाइरी कुझु ॿुधाइण जो, शाइरी जो जुनून हुयो, शौक़ु हुयो। नातिया कलाम पेश करण जी सआदत बि हासिलु थी। तमामु घणो मुहबत सां पेश आयो ऐं उस्ताद बुखारी हिकिड़ो बहितरीनु इंसानु ऐं बहितरीनु हिकिड़ो महिमान नवाज़ हुयो जंहिं तमामु घणी ख़िदमत कई, तमामु मुहबत सां विहारियो ऐं जानण फ़क़ीर जा थोरा मञा जंहिं उन्हनि जी शाइरी ॻाई। ऐं अहिड़े तरीक़े सां उन तमामु घणी देरि ताईं कचहरी थी ऐं तमामु सुठे तरीक़े सां उन्हनि रुख़्सत कयो ऐं उन्हनि पुछियो त तव्हांजो ताल्लुक़ कहिड़े ख़ानदान सां आहे, कहिड़े घराणे सां आहे ऐं तव्हां किथे जा रहंदड़ आहियो ऐं तव्हांजा उस्ताद केरु आहिनि, शाइरी में तव्हांजा उस्ताद केरु आहिनि। तव्हां अहिड़ियूं सुठियूं सिटियूं लिखियूं आहिनि ऐं उन तमामु हौसला अफ़ज़ाई कई। इहो ई सबबु हुयो जो उन खां बाद में मूं जेका बि शाइरी कई बग़ैर कंहिंखे ॾेखारण जे मूं पंहिंजी शाइरी खे छपरायो ऐं अल्हम्दुलिल्लाह उस्ताद बुखारी जूं उहे जेके हिमत अफ़ज़ायूं आहिनि उहे हमेशह यादि रहंदियूं। वाह वाह, तव्हां ख़ुशि नसीब आहियो उस्ताद बुखारी सां। अवां जूं कयल कचहरियूं ऐं उहे वीचार अवां वंडिया, पर मां उन्हनि दोस्तनि जा बि वीचार हिन में शामिलु कंदो हलां जेके पिरीं प्यारा दिलि वारा दोस्त पाण सां गॾु आहिनि। असांजो तमामु दीनी स्कॉलर ऐं असांजे अॼोके आलमी उताक जे महिमान ख़ासि साईं निसार अहमद जा वॾा बिरादर अल्लामा सिराज अहमद लाशारी ताहिरी पाण खे ॿुधी रहिया आहिनि काठोड़ कराची खां। साईं अव्हांखे आलमी ओताक में भली कार ऐं अव्हां जा बिरादर ऐं असांजे इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप जा तमामु निराला नाम
मोहतरम साईं निसार अहमद असांजे हिन आलमी उताक ते असां सां महिमान आहिनि। साईं अवां पंहिंजे वॾे बिरादर साईं सिराज अहमद साहिब जे हवाले सां ऐं संदन इल्मी अदबी हवाले सां ऐं रत जे रिश्तनि जे हवाले सां कहिड़ो पैगाम ॾींदव? माशाल्लाह साईं मौलाना सिराजुद्दीन लाशारी साहब तमामु हिकिड़ा निहायती शफ़ीक़, निहायती महिरबान आलिम दीन ऐं उन सां गॾो गॾु तमामु होशियारु आलिम दीन ऐं असांजे पूरी बिरादरी जी पग जा पगदार आहिनि। ऐं उन्हनि जी जेका ॻांढापो आहे पंहिंजे ख़ानदान सां, पंहिंजे दोस्तनि सां, उहो हिकिड़ो तमामु मुहतरमाना हूंदो आहे। ऐं उन्हनि जी शख़्सियत हिकिड़ी लाज़वाल शख़्सियत आहे। असांजे लाइ छपर ऐं छांव आहिनि। अल्लाह तबारक व ताला उन्हनि खे ख़ुशि रखे, आबाद रखे। जेको बि हिकु दफ़ो साईं सां मिलंदो आहे त वरी बार बार मिलण जी ख़्वाहिश ज़ाहिर कंदो आहे। ऐं साईं जी शख़्सियत हिकिड़ी मिलणी जुलणी, ऐं हिकु दफ़ो अगरि जेकॾहिं को बि माण्हू साईं सां मिले त वरी वरी उन्हनि खे मिलण ते दिलि कंदी आहे। तमामु हिकिड़ा बहितरीनु इंसान ऐं बहितरीनु इंसान आहिनि। तमामु बहितरीनु। साईं पाण पंहिंजी बिरादरी जा पगदार बि आहिनि ऐं बहितरीनु मुनसिफ़ आहिनि, फ़ैसिलो कंदड़ आहिनि, समाज सुधारक ऐं बिरादरी जे हवाले सां संदन तंज़ीम आल पाकिस्तान लाशारी बलोच वेलफेयर तंज़ीम, उन में बि संदन सरगर्म किरदारु रहियो आहे। ऐं पाण बिरादरी कबीले लाशार जे हवाले सां सरदार धणी बख्श ख़ान लाशारी सां काफ़ी सफ़र गॾु गुज़ारियऊं ऐं हिन वक़्तु बि उन बिरादरी जे सफ़र में शामिलु आहिनि। साईं अव्हां खे भली कार चऊं था। मां थोराइतो आहियां मोहतरम मोहम्मद ईसा सारियो जो। मोहम्मद ईसा, अव्हां खे आलमी उताक में भली कार चऊं था। मोहतरम इफ्तिखार अहमद मेमण, अव्हां मुर्शिद हादी हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भेटाई रहमतुल्लाह अलैह जो आफ़ाक़ी पैगाम मोकिलियो आहे ऐं लिखो पिया त पाण ई जल जलालहू पाणे जान जमाल, पाणे जल जलालहू पाणे जान जमाल, पाणे सूरत पिरीअ जी पाणे हुस्न कमाल, पाणे पीर मुरीद थिए पाणे पाण ख़याल, सभु सभोई हाल मंझाई मालूम थिए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मां हिन पल थोराइतो आहियां मोहतरम जोखे नईम अहमद जो। साईं नईम अहमद जोखे गॾाप मंझां अव्हां खे सिक भरिया सलाम चया आहिनि निसार साहिबु। साईं वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाह। नईम अहमद साहब असांजो बहितरीनु दोस्त आहे ऐं फेसबुक में असांजे पुराणनि दोस्तनि में शामिलु आहे। तमामु हिकिड़ो सुठो लाॻापो आहे। अल्लाह तबारक व ताला नईम अहमद खे जोखे खे ख़ुशि रखे, आबाद रखे, संदसि बिरादरी खे। तमामु बहितरीनु इंसान आहिनि माशाअल्लाह। मोहतरम सिराज अहमद लाशारी साहब, अव्हां लिखो पिया वेरी गुड एंड वेलकम अदा निसार अहमद ख़ान साहब। साईं अव्हां जूं महिरबानियूं। मां थोराइतो आहियां शहबाज़ अली शोरे जो, जंहिं मुर्शिद हादी रहबर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भेटाई जो आफ़ाक़ी पैगाम शामिलु कयो आहे। मोहम्मद अज़हर, उहो शहबाज़ अली बि शागिर्दु आहे, अमीं बि शागिर्दु आहियो ऐं लतीफ़ साईं जे उन आफ़ाक़ी पैगाम खे दिलि चाहे थी त अॼु अव्हां पेश करे ॾेखारियो ऐं हुन लतीफ़ साईं जो उहो आलमी पैगाम पेश कयो आहे जेको लतीफ़ साईं सॼे आलम लाइ दुआ कई आहे। बेशक लतीफ़ साईं जी आलमी दुआ असां 6हीं क्लास में साईं पढ़ी हुईसीं ऐं शुरूआत में ॾाढी तकलीफ़ थी हुई, छोकी 6हीं क्लास जे लाइ प्राइमरी पास करे जीअं आयासीं त तमामु ॾुखिया लफ़्ज़ हुया। उन जे बावजूदि मां इहा सॼी यादि कई। पाण लिखनि था त मोटी मांडणनि जी वारी कयाई वार, विडियूं वसण आयूं चोॾसीं चौधार, के उठियूं इस्तंबोल ते के मणियूं मग़रिब पार, के चमकनि चीन ते के लहनि समरकंदिन सार, के रिमी वयूं रूम ते के काबिल के कंधार, के दिल्ली के दक्कन के पूरब पचम के गुड़नि मथे गिरनार, कन जुंबी जैसलमेर तां कयूं बीकानीर बहार, कनी भुॼ भॼायो के ढटी पटी ढार, के पुरियूं पंजाब ॾे के हलन मथे हालार, कन अची उमरकोट जा वसाया वलार, साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी। वाह वाह मोहम्मद अज़हर, मूंखे एतिरी जेका आहे सा उमेद घटि हुई,
पर माशाल्लाह तमामु आफ़ाक़ी पैगाम आहे रब लतीफ़ साईं जो, ऐं उन खे पढ़ण ऐं परखण में अवां जहिड़ा नौजवान शागिर्द जॾहिं उन खे शऊर सां पढ़नि था त असांजो लतीफ़ साईं जो उहो आफ़ाक़ी पैगाम घर घर पहुचे थो। मां थोराइतो आहियां असांजे बरक़ सीनियर सहाफ़ी मोहतरम हाकिम चांडिया जो, पाण नेशनल प्रेस क्लब जामशोरे जा सरपरस्त आहिनि ऐं असांखे आलमी ओताक़ में ॿुधी रहिया आहिनि। साईं अव्हां खे भली कार चऊं था। हिन पल थाणे बुला खान कोहिस्तान खां रोज़ जे मामूल जीअं गॾु आहिनि मोहतरम आबिद अज़ीज़ ख़ासखेली, पाण बि बहितरीनु शाइर आहिनि ऐं असां सां गॾु आहे असांजे इल्मु अदब ॾाहप ऐं ॾात जो निरालो नाव समाज सुधारक ऐं तइलीमी माहिर साईं अली अकबर मुगेरी। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जा बि पाण बहितरीनु रिसाले जा हाफ़िज़ आहिनि। साईं अली अकबर अव्हां खे आलमी ओताक़ में भली कार चऊं था ऐं अॼु असांजे आलमी ओताक़ ते महिमान आहिनि इल्मु अदब जा ॾाहा ऐं स्टेट बैंक कराची जा बाला ऑफिसर मोहतरम साईं निसार अहमद लाशारी साहिब जन। साईं अली अकबर अव्हां लिखियो आहे क़िबला साईं, आउं अल्लाह जे अमुन सां कराची पहुतो आहियां। अव्हां जो सत सलामत रहे। शाल अव्हां ऐं असांजी हिन ओताक़ जी कचहरी दाइम ऐं क़ाइमु रहंदी। कॾहिं कराची अचणु थिए त ख़िदमत जो वरी मौक़ो ॾिजो। अल्लाह से तूं आण जन ॾिठे ॾींहं थिया, अल्लाह से तूं आण जन ॾिठे ॾींहं थिया, कयां रूह रिहाण वेही सजणनि सथ में। शहबाज़ अली शोरो, अवां मुहबत भरियो मैसेज, छो त अॼु जो मौज़ू ई आहे लतीफ़ साईं जे हवाले सां, त लतीफ़ साईं जूं लातियूं त ज़रूरु शामिलु कंदा हलूं। दोस्तो, असांजे मोहतरम शहबाज़ अली शोरे लिखियो आहे, नाज़ मझारा निकिरी जॾ पिरी करे थो पंध, नाज़ मझारा निकिरी जॾ पिरी करे थो पंध। अव्हां खे ॿुधायां त नाज़ छा आहे। ही उहो नाज़ आहे जो मुंहिंजा महबूब जंहिं वक़्तु विया मेराज फ़िज़ा, ख़ामोश हवा होको न कयो, हर चीज़ ते क़ादिर कुदरत सां केॾो त हुयो कब्ज़ो न कयो, जो जाथे रहियो सो ताथे रहियो, कंहिं बदन चुरी बलवो न कयो, आ परदे नशीं रब पाक मगर रब पाक हिते परदो न कयो, दीदार थियो परदे खां सवा ही राज़ कोई आसान न आ, जो पाक नबीअ जो शान थियो तंहिं शान जे मट को शान न आ। सुभान अल्लाह, तमामु बहितरीनु माशाअल्लाह, सुभान अल्लाह। सारमंद इहे सिटरूं पीरल कंबर जूं मूं पढ़ियूं। मेराज वक़्तु जॾहिं महबूब ख़ुदा पाक जो दीदार करे वापसि पे आया त उन वापसीअ में लतीफ़ साईं उते थो ॻाल्हाए, छो त इहो नाज़ उहो आहे जंहिं नाज़ जे लाइ नाज़ करे त उहो हबीब करे। हज़रत आदम खां हज़रत ईसा रूहुल्लाह ताईं सभिनी नबियनि सगोरनि खां उम्मतुनि पुछियो पए त जंहिं ख़ुदा जी एकता परस्ती जो, वहदानियत जो, तौहीद जो अव्हां ॾसु ॾियो था, छा अव्हां उन ख़ुदा खे ॾिठो आहे? त उन जो जवाबु असांजे आख़िरी महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अची ॾिनो हो। ऐं उहा राति, उहो लम्हो फ़कान काब कौसैन औ अदना वारो, उन लम्हे खां जॾहिं वापसि आया त उते रब लतीफ़ साईं जो रूह मौजूदु हो ऐं उन रूह उते तड़पी तलब ऐं तमन्ना सां फ़रमायो त नाज़ मझारा निकिरी जॾ पिरी करे थो पंध, भूए पिण बिस्मिल्लाह चई राह चुमे थी रंद, उभियूं घणे अदब सी वठी हूरूं हैरत हंध, मूंखे साईं जो सोगंध जीअं साजन सभिनिया सुहिणो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, बहितरीनु, तमामु बहितरीनु माशाअल्लाह। शहबाज़ अली मुर्शिद लतीफ़ साईं जो सिंगार अव्हां मोकिलियो आहे। सजणो, सिंगार शाइरी तमामु आफ़ाक़ी पैगाम लतीफ़ साईं जो, जहिड़ा पाननि पन तहिड़ियूं सालूं मथनि सायूं, जहिड़ा पाननि पन तहिड़ियूं सालूं मथनि सायूं, अतुर ऐं अंबीर सी ताज़ा कयाऊं तन, मढ़ियाऊं मुश्क सी चोटा साण चंदन, सूंह रुपे सोन सी सदा कामिण कन, कयाई लाल लतीफ़ चए वॾा वे सवरन, मंझ मरकस मन त सोढे सी संग थियो।
मां दुआ गो आहियां ऐं भली कार बि चवां थो मोहतरम दरिया ख़ान झत्याल खे। सजण मूंखे आलमी ओताक में भली कार अवां लिखियो आहे, साईं मोहबतूं सदाईं क़ाइमु। अॼु अवां महिमान ऐं सोशल मीडिया सहूलतकार सां गॾु प्रोग्राम जो मौज़ू बि नामिया आहे। लतीफ़ सरकार जे अखर अखर में वॾो सबक़ु आहे। हिकु सुहिणो दग आहे, दोस्त कुहाए दादला मुंहुं बमाराए, ख़ासन ख़लीलनि खे सख़्तियूं सहाए, अल्लाह समद बेनियाज़ सा करे जा चाहे, इन ही मंझि आहे का उन्ही ॻाल्हि इसरार जी। मां थोराइतो आहियां असांजे नौजवान शागिर्द जो ऐं आलमी ओताक जो इहो ई कमाल आहे जंहिंमें वॾा सुघड़ महान अदीब अची वेहनि ऐं उते शागिर्द पंहिंजे शागिर्दीअ सां मोहबत जो इज़हार उहो बि लतीफ़ साईं जे आफ़ाक़ी पैगाम में कनि। शहबाज़ अली लिखनि था, सूफ़ी लाकूफ़ी कोन भाएंस केर, वाह वाह। सूफ़ी लाकूफ़ी कोन भाएंस केर, मंझाई मंझ विढ़े पधर नाहेस पेर, जनी जो साण सवेर थिए तनी जो वाहिरू। जी सजणो, असांजे तमामु बहितरीन अदीब, बहितरीन लेखक, बहितरीन तख़लीक़ जे मालिक शाइर मोहतरम मुमताज़ आंदल सोमरे खे आलमी ओताक में भली कार चऊं था। कराची जे सामूंडी कंधीअ खां पाण सां गॾु हूंदा आहिनि ऐं साईं बि अॼोके हिन आलमी ओताक लतीफ़ साईं जे हवाले सां जेको असांजो मौज़ू आहे, लतीफ़ीलात में सिंधड़ीअ जी सूंहं, उन हवाले सां पंहिंजा वीचार वंडिया आहिनि। लिखनि था, से पूजारा पुर थिया समुंड सेवियो जन, से पूजारा पुर थिया समुंड सेवियो जन, आंदाऊं अमीक मां जोटे जवाहरनि, लधाऊं लतीफ़ चए लालूं मां लहरनि, कान्हे क़ीमत तन मुल महांगो उन जो। सॼी संगत खे सलाम चवनि था मुमताज़ साईं, अव्हां जी महिरबानी। साईं निसार अहमद असांजो मोहतरम दोस्त मुमताज़ आंदल कराची जी सामूंडी कंधीअ खां अव्हां खे सलाम चवे पियो। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह, वॾियूं महिरबानियूं साईं। मोहम्मद अज़हर, अव्हां बि साईं सां मुखातिब थियो। अव्हां जी वॾी महिरबानी जो अव्हां समुंड जे कप तां ही प्रोग्राम ॿुधी रहिया आहियो। सजन साईं, मां हिन पल वरी मोहतरम इफ़्तिख़ार अहमद मेमण जूं उहे सिक भरियूं सिटरूं लतीफ़ साईं जो आफ़ाक़ी पैगाम शामिल कंदो हलां। थींदो तन तबीब दारू मुंहिंजे दर्द जो, नकी ॾींदुमि बाझ जी, बुकी ॾींदुमि बाझ जी, अची शाल अजीब, पिरी अची पाण कयो संदो गौर ग़रीब, ॾुखंदो सबोई दूर कयो मझऊं तन तबीब, अदियूं अब्दुल लतीफ़ चए हातिक आहे हबीब। असांजे सिंध जे तमामु नाले वारे स्कॉलर जो शागिर्द तालिब इल्म रुस्तम सोढर हिन पल पाण सां गॾु आहे। मोहम्मद अज़हर रुस्तम जा प्यार भरिया पैगाम ऐं संदसि मोहबत भरियो मैसेज शामिल कयो। अदा रुस्तम चवनि था त माशाल्लाह शानदार प्रोग्राम। आज रहमतुल्लाह लाशरी साहिब रुस्तम सोदर जामे मस्जिद सैयद अली अकबर शाह जो तालिब इल्म। मोहम्मद रुस्तम सोदर, अव्हां जी वॾी महिरबानी जो अव्हां प्रोग्राम में शामिल थिया। असांजो दोस्त शहबाज़ अली शुरो साईं आजिज़ रहमतुल्लाह लाशरी जूं लिखियल कुझु सिटरूं ॿुधाए थो। साईं इजाज़त हुजे त मां पढ़ां। वाह वाह, बिस्मिल्लाह। साईं चवे थो त शाइरनि में सिंधी ॿोली जो इदारो आ लतीफ़, शाइरनि में सिंधी ॿोली जो इदारो आ लतीफ़, तर्जुमे में पेश कयो क़ुरान सारो आ लतीफ़,
आला दर्जे जो ही शाइर आ सचो मोहब वतन ॿोली जंहिंजी बाजारी ऐं सभई सुहिणा सुखनि थो मञा सरताज सूफ़िन जो सहारो आ लतीफ़ तर्जुमे में पेश कयो क़ुरान सारो आ लतीफ़ जंहिं तरीक़त ऐं शरीयत जी रखी सची सुञाण आ हक़ीक़त सां लधो ते मार्फत जो माॻ पाण ओखी मंज़िल इश्क जी में थियो सोभारो आ लतीफ़ तर्जुमे में पेश कयो क़ुरान सारो आ लतीफ़ आ इल्म लुदनी अता थियल अज़ तरफ़ अल्लाह खां फैज़ जी आला इनायत थी रसूलुल्लाह खां ही असल खां पंज तन जो प्यारो आ लतीफ़ तर्जुमे में पेश कयो क़ुरान सारो आ लतीफ़ आरफन ऐं ओलियान जी जमायत में उतम आरफन ऐं ओलियान जी जमायत में उतन वक़्त रियाज़त में गुज़ारे थियो इबादत में उतम वहदत जी वाट साईं कयो गुज़ारो आ लतीफ़ तर्जुमे में पेश कयो क़ुरान सारो आ लतीफ़। महिरबानी मोहम्मद अज़हर मुंहिंजूं शाइरीअ जूं सिटरूं असांजे शहबाज़ अली शोरे पंहिंजे मोहबत भरे मैसेज में मोकिलियूं ऐं मां हिन पल थोराइतो आहियां उन्हनि सभिनी सॼणनि जो जेके पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे पाण सां गॾु आहिनि ऐं लतीफ़ साईं जूं आफ़ाक़ी सिटरूं शहबाज़ अलीअ जूं मोकिलियल शामिलु कंदा हलूं। साहिब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठीसूं पन ॿोड़ी पातार में पहण तारी तूं जे घर अची मूं त मेरी आई मान लहां। हिन पल मां ज़ाहिद हुसैन शाहाणी जो थोराइतो आहियां जन असांखे हिन आलमी उताक में जॉइन कयो आहे ॿुधी रहिया आहिनि। सॼण मूंखे आलमी उताक में दिलि जी गहराइनि सां भली कार चऊं था। असांजो मोहतरम दोस्त फरमान अली पीरज़ादो कासमाबाद हैदराबाद खां गॾु आहे लिखनि था साईं अव्हांजो प्रोग्राम ज़बरदस्त थी रहियो आहे। फरमान अली अव्हांखे भली कार चऊं था। मोहतरम गुलज़ार जोखियो पाण सां गॾु आहे जिद्दा होटल खां। जिद्दा होटल मोहतरम साजिद जोखे साहब ऐं वाजिद जोखियो असांजो तमामु बहितरीन आशिक़ी रसूल उन्हनि जे होटल खां अवां गॾु आहियो। मोहम्मद अज़हर कंहिं मैसेज मोकिलियो आहे। साईं मुंहिंजे वॾे भाउ अजमल ख़ान लाशारी हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन जो कुझु कॉल जेके उन चया आहिनि उन जे बारे में लिखियो अथनि त सचाई इज़त आहे राज़ अमानत आहे दोस्त मददगार आहे बहितर इख़लाक़ इबादत आहे ख़ामोशी सिंगार आहे नरमी अकुलमंदी आहे। महिरबानी मोहम्मद अजमल पर आधी राति जो ख़बर न आहे अवां सुबुह जो सलाम कीअं कयो आहे। फरमान अली अवां जूं महिरबानियूं अवां कासमाबाद हैदराबाद मां असांखे ॿुधो पिया। इफ़्तिखार अहमद अवां जूं महिरबानियूं अवां हैप्पी होम हैदराबाद कासमाबाद मां असां सां गॾु आहियो। अवां जूं महिरबानियूं जो अवां पंहिंजे इलाइक़े जी सुञाणप कराई। मां मोहम्मद निसार जो थोराइतो आहियां जेके असांजे अॼोके आलमी उताक जे महिमान ख़ासि निसार अहमद लाशारी खे ॿुधी रहिया आहिनि। मोहम्मद निसार कच्छ भुज वारे इलाइक़े गुजरात इंडिया खां पाण सां गॾु आहिनि ऐं लिखनि था अस्सलाम वालेकुम भाउ मां इंडिया भुज कच्छ जे बन्ने वारे इलाइक़े मां तव्हांजो शो ॿुधां पियो ॿुधी रहियो आहियां। माशाअल्लाह ज़बरदस्त शो लतीफ़ साईं जा बैत माशाअल्लाह वहवादा सुभान अल्लाह। मोहम्मद निसार अवां जूं महिरबानियूं अवां असां सां गॾु आहियो। लतीफ़ साईं रुगो असांजी हिन सरज़मीन सिंध जो न आहे पर पूरे दुनिया जो आहे ऐं यकीनन उन आफ़ाक़ी शाइर जूं दुआऊं आलम इंसानियत जे लाइ आहिनि। बेशक बेशक साईं सही था चओ। हाफ़िज़ तुफ़ैल अहमद पाण सां गॾु आहिनि निज़ामाणी। हाफ़िज़ तुफ़ैल अहमद नेमती अवां किथां खां गॾु आहियो अवां न लिखियो आहे अवां लिखियो आहे हक़ 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 सोणा लतीफ़ अवां जूं महिरबानियूं। फरमान अली अवां सलाम प्यार ऐं मुहबत
जो इज़हार कयो आहे। अव्हां जो महिरबानियूं, वॾा वड़, किरोड़ हा कुर्ब। तमामु लतीफ़ साईं जी ॾुखी ॿोली। असांजे मोहतरम साईं अली अकबर मुग़ेरी लिखियो आहे, खारे खेड़ाओ मथे मिठी मोटिया, सौदो कन सोन जो वॾा विहाओ, मोती जे मेहराण जा तन जा तामाओ, सामुंडी साओ लंका लोपे मोटिया। सुर सामुंडी मां अली अकबर साईं अव्हां लतीफ़ साईं जो पैगाम मोकिलियो। अव्हां जूं महिरबानियूं। असांजे इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप जो पारखो मोहतरम साईं फज़ल सुमरो मीरपुर बुलड़ो तालके ठुल ज़िले जेकबाबाद मां गॾु आहे। लिखनि था, मोहतरम साईं महिमान गिरामी ऐं आजिज़ साईं, मूं पंहिंजे नाक़िस इल्मु ऐं फ़हम मूजिबि ॿाराणे अदब में हिकु क़सीदो लिखियो आहे, जंहिंमें पंहिंजे मुस्तक़बिल ममारनि खे नंढड़ी नसीहत कई आहे। उन जूं चूंड सिटरूं अव्हां जी ख़िदमत में। साईं, अव्हां जूं चूंड सिटरूं तमामु काराइतियूं ऐं हिन प्रोग्राम में पढ़ण जहिड़ियूं। दोस्तो, साईं फज़ल सुमरो लिखे थो त गुणनि जूं ॻाल्हियूं भलियूं भेटाई असांखे आहिनि ॾसियूं भेटाई। गुणनि जूं ॻाल्हियूं भलियूं भेटाई असांखे आहिनि ॾसियूं भेटाई, अचो त ॿारो सिखूं सभेई असांखे जेके चयूं भेटाई, वायूं तंहिंजूं सभु सवलियूं सहजूं, वायूं तंहिंजूं सभु सवलियूं सहजूं, चुमी अखियुनि ते रखूं भेटाई, अव्हां जे फ़िकिरो फैज़ साईं, अव्हां जे फ़िकिरो फैज़ साईं, असां जूं रोशन दिलियूं भेटाई, फ़ज़ुल लिखियूं जे सिटरूं ही साईं, फ़ज़ुल लिखियूं जे सिटरूं ही साईं, सभई समूरियूं सचियूं भेटाई, सभई समूरियूं सचियूं भेटाई। साईं निसारमन साईं असांजो उस्ताद आहे, तइलीमी माहिर फज़ल सुमरो, ऐं उन जेको इहो ॿाराणो गीत लतीफ़ साईं खे लफ़्ज़नि जी भेटा जे हवाले सां लिखियो, छा चवंदव इन बारे में? साईं तमामु बहितरीनु ऐं उस्ताद असांजी क़ौम जा महिमार आहिनि ऐं अहिड़ी सोच रखंदड़ उस्ताद ई असांजे क़ौम जी बहितर रहनुमाई करे सघनि था। ऐं साईं जेका शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैहि जे बारे में ॿाराणे अल्फाज़ में जेके लोलियूं पेश कयूं आहिनि, जेके शेरनि जी भेटा पेश कई आहे, लफ़्ज़नि जी भेटा पेश कई आहे, साईं खे ख़राज तहसीन ऐं साईं खे जस हुजे जो साईं तमामु घणी महिनत सां इहे सिटूं लिखियूं आहिनि। जी दोस्तो, असांजो मोहतरम दोस्त दरिया ख़ान जतियाल पंहिंजे मोहबत भरियो मैसेज ऐं प्यार भरियो पैगाम अव्हां आलमी ओताक जे सभिनी महिमाननि जे लाइ, छो त जॾहिं ओताक हूंदी आहे उते शागिर्द बि ईंदा आहिनि, आलिम बि हूंदा आहिनि, अदीब बि हूंदा आहिनि, सुघड़ बि हूंदा आहिनि, लोकरागी बि हूंदा आहिनि, सुर ऐं साज़ वारा बि हूंदा आहिनि। पर अॼु जी ओताक में औरतूं बि अचनि थियूं, सुघड़ औरतूं बि ओताकुनि जी ज़ीनत बणजनि थियूं। ऐं असांजे सिंधी अदबी संगत जी भेण अदी ज़ैब निज़ामाणी तमामु बहितरीनु सुघड़ आहे, जंहिं लतीफ़ साईंअ जे रिसालो गुज़ारतुनि ते वॾो कमु कयो आहे। त असांजे दरिया ख़ान जतियाल सभिनी आलमी ओताक वारनि जे लाइ हिकिड़ो मैसेज छॾियो आहे। लिखनि था, सभिनी सजणनि खे अर्ज़ु कयां थो, प्रोग्राम खे ॿुधण लाइ कुझु वक़्तु ॾियनि। के सजण साथी पंहिंजो नालो नियापो ॿुधण बैदि प्रोग्राम छॾे था वञनि। उन्हनि साथियुनि खे निमाणो अर्ज़ु आहे त हीउ प्रोग्राम आलमी ओताक अव्हां सजणनि लाइ आहे ऐं अव्हां हिन प्रोग्राम खे घणो न ई सही पर थोरो वक़्तु ॾियो। दरिया ख़ान, अव्हां जूं महिरबानियूं। अव्हां जो ही पैगाम जेको आहे अव्हां असांजे अंदर जी ॻाल्हि कई आहे। असांजो बहितरीनु दोस्त इल्मु अदब जो पारखू इंतिहाई आशिक़ रसूल मोहम्मद हाशिम ॻाहो हाशिम लतीफ़ी पाण सां गॾु हूंदो आहे। अव्हां खे भली कार चऊं था। कच्छ भुज बन्ने वारे इलाइक़े इंडिया गुजरात खां मोहम्मद निसार चवनि था, जियो अदा अजमल ख़ान, अव्हां जो मोकिलियल हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम वारो फ़रमान असां शामिल करे चुका आहियूं। रजब अली सारियो प्रोग्राम खे लाइक कनि था। असांजो कच्छ भुज गुजरात इंडिया खां मोहतरम दोस्त मोहम्मद निसार बि लतीफ़ साईं जे हवाले सां तमामु बहितरीनु
पैगाम मोकिलियो आहे, छो त जेको प्रोग्राम आहे ई लतीफ़ साईं जे रिसाले में सिंधड़ीअ जी सूंहं। उन सिलसिले में असांजे मोहतरम मोहम्मद निसार लिखियो आहे त अखर पढ़ अलिफ़ जो ॿिया वर्क सभु विसार, अंदरि तूं उजार पना पढ़ंदे केतिरा। सजणो, अॼोको प्रोग्राम आहे लतीफ़ साईं जे शाइरीअ में सिंधड़ीअ जी सूंहं, ऐं अहिड़ी सिंधड़ीअ जी सूंहं ते असांखे सिटरूं मोकिलियूं आहिनि। मोहतरम शहबाज़ अली शोरो लिखे थो, लहो सिंधड़ीअ जी का सार भिटाई, लहो सिंधड़ीअ जी का सार भिटाई, करके बेड़ा पार भिटाई, करके बेड़ा पार भिटाई। सिंधूअ में को नाहे पाणी, रखो ओॾां में पई थी हाणी, हर का अखा लुड़कनि हाणी, धरतीअ खां हेठि लही वियो पाणी, ॾेह में आहे ॾुकार भिटाई, करके बेड़ा पार भिटाई। सारा फसुल सुकी विया साईं, ॾाढी भूअ बुखी आ साईं, सुखी सताबी हुई जा साईं, अॼु सा ॾाढी ॾुखी आ साईं, कर साणे मंझ सुकार भिटाई, करके बेड़ा पार भिटाई। सालन खां न बूंद वठी आ, खिवण खजी न गोड़ गजी आ, सारी धरती थर थी वई आ, बादल शायद बस कई आ, बादल शायद बस कई आ, लह सारंग जीअं संभार भिटाई, करके बेड़ा पार भिटाई। लहो सिंधड़ीअ जी का सार भिटाई, करके बेड़ा पार भिटाई। असांजो मोहतरम दोस्त हिन पल आलमी ओताक में शामिल थियो आहे मीर मज़हर शंबाणी। मीर मज़हर शंबाणी अव्हांखे आलमी ओताक में भली कार चऊं था, ऐं अव्हां लिखियो आहे, सलाम साईं, कीअं आहियो? उमेद आहे त ख़ुशि हूंदव। अव्हां जो प्रोग्राम ॿुधूं पिया, ऐं मूंसां दोस्त आहिनि मोहम्मद मुराद चाचड़ ऐं सैयद मुजाहिद शाह ऐं मलंग हाउस जा दोस्त। सजण, मीर मज़हर अव्हां ऐं अव्हां जे सॼी संगत खे आलमी ओताक में भली कार। ही आलमी ओताक अव्हां जी पंहिंजी आहे, अव्हां जो पंहिंजो तॾो आहे, ऐं अव्हां हिन तॾे ते हिन पल ईंदा त यकीनन अव्हां पंहिंजो पैगाम बि असांखे मोकिलियो। लतीफ़ साईं जे बेहतरी सूरत में हुजे या कंहिं सुगड़ जी शाइरीअ जी सूरत में हुजे, जीअं असांजे मोहतरम उस्ताद फज़ल सुमरे मोकिलियो आहे, सर निसरिया पांद उत्तर लॻा आओ पहिरीं। ऐं ही महल ही मौक़ियो बि इन जो आहे, सर निसरिया पांद उत्तर लॻा आओ पहिरीं, मूं तो कारण कांद सहसे सुखाऊं कयूं। सुभान अल्लाह, तमामु बहितरीन। लख कुर्ब साईं, अव्हां इल्म अदब आलिमनि जा साईं, अव्हीं ख़ुदि आलिम आहियो, उस्ताद आहियो, अव्हां जी इज़त अज़मत रफ़त आहे। मां हिन पल थोराइतो आहियां हिक ॿिए इल्म अदब जे ॾाहे पारखू ऐं उस्ताद तइलीमी माहिर मोहतरम साईं अब्दुल गफ़ार भलाई, अव्हां खे आलमी ओताक में भली कार चऊं था। अव्हां लिखियो आहे, साईं सलाम, वणनि वेठा कांग विचें थी वेला करे, घिड़ी घड़ो हथ करे सुणी सांझीअ बांग, सेई ढूंढे सांग जिते साहड़ सुपरी। वाह वाह, सुर सोहणीअ मज़ा। अव्हां आफ़ाक़ी पैगाम असां ॾांहुं मोकिलियो। साईं अब्दुल गफ़ार, अव्हां जूं महिरबानियूं। असांजो मोहतरम अजमल ख़ान लाशारी कराची खां लिखे थो, ॾिसां थो त नज़रुनि जी ताबश थी मारे, ॾिसां थो त नज़रुनि जी ताबश थी मारे, लंघां थो त दर्शन जी ख़्वाहिश थी मारे, अखियुनि ते बि कहिड़ो ॾिजे ॾोह बुख़ारी,
बसि अखियुनि खे बि दिलि जी सिफ़ारिश थी मारे। वाह साईं वाह, बहितरीनु माशाअल्लाह। उस्ताद बुखारी जो कलाम ऐं हीउ लिखियो आहे जनाब अजमल ख़ान लाशारी। ज़बरदस्त माशाअल्लाह। असांजो साईं फज़ल सुमरो लिखे थो, मोकल घुर्म मुंहिंजा पहिरीं अची मूं वटि वेह, मोकल घुर्म मुंहिंजा पहिरीं अची मूं वटि वेह, सॼणाई साणे कंहिं अणासीअ विसरे। साईं फज़ल साईं, अव्हां जे इन्हनि सिटरुनि सां सहमत रखंदड़ हज़रत जलाल खत्री जूं सिटरूं मूंखे यादि अचनि थियूं ऐं अव्हां मूंखे कई सदियूं पोइ ते वठी विया आहियो। जो जलाल खत्री रहमतुल्लाह अलैह फरमायो हो त वटां कंहिं वेही शाल म वञनि सुपरी, वटां कंहिं वेही शाल म वञनि सुपरी, इहा जुदाई जलाल चवे आ झोराणे जेही, पिरीं परॾेही शल कादिर कंहिंजा म करे। असांजे कच्छ भुज वारे इलाइक़े बन्ने गुजरात इंडिया खां असांजो दोस्त आहे मोहम्मद निसार। उन लतीफ़ साईं जी वाई मोकिली आहे, अवल अलाह अलीम आला आलम जो धणी, क़ादिर पंहिंजी कुदरत सीं क़ाइम आहे क़दीम, वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम, सो साराह सचो धणी चई हमद हकीम, करे पाण करीम जोड़ऊं जोड़ जहान जी। सजणो, हिन पल जेकॾहिं कंहिं वटि का थोरड़ी ॾात, कंहिं वटि थोरो ॾांहुं, कंहिं वटि थोरो पैसो या थोरी ज़ाहिरी इज़त ऐं शोहरत अचे थी त उहो इंसानु पंहिंजे आपे खां निकिरी वञे थो, अना गुरूर तकबुर वॾाई हठ में अची वञे थो। पर सदको वञा क़ुर्बान थियां मुर्शिद लतीफ़ साईं अव्हां जे फ़िक्र ऐं फ़लसफ़े तां। साईं हिकु तरफ़ सोणे नबी पाक जा बचड़ा आहिनि, सादात आहिनि, सैयद आहिनि, ॿिए तरफ़ आलिम आहिनि, मुहक़िक़ आहिनि, शारिह आहिनि, पर उन मुर्शिद लतीफ़ साईं कॾहिं पाण खे पीर न सॾायो। जे पीर सॾाए हा सैयद हूअं ई हो, ॾन पट वठे हा त दुनिया साणस मथनि घोर वञे हा, पर उन मुर्शिद लतीफ़ साईं ॾिठो त जन ॾन वरितो से ॾन वठण ताईं महदूद रहिया, असीं वठण वारा न आहियूं, ॾियण वारा आहियूं। ऐं लतीफ़ साईं उन आफ़ाक़ी पैगाम जो वंड वंडियो। उन एॾे तमामु आला पाए जे शाइर फरमायो त जेही जाते ही तबिबानी ॿारो चन जी, हुजत हो त पुनल सी मूं कमीणीअ के ही, अज़लऊं आरीअ जाम जे पले आऊं पेई, हू जा पाइनि पेर में आऊं तंहिं जुतीअ न जेही, विसारे वेही तन केचिन खे कीअं रहां। सुभान अल्लाह, माशाअल्लाह, बहितरीनु माशाअल्लाह। साईं निसार साहिबु, ॾिसो त लतीफ़ साईं केॾो आफ़ाक़ी पैगाम ॾिनो आहे ऐं केॾी आजिज़ी ऐं इनकिसारी जो इज़हार कयो आहे। माशाअल्लाह, बहितरीनु, तमामु बहितरीनु। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह पंहिंजो पाण खे घटि करे ऐं जेको पैगाम ॾिनो आहे, जंहिं तरीक़े सां उन्हनि दिलनि खे मोहियो आहे, उहे अॼु बि जेकॾहिं शाह साहिब जा उहे अशार, उहे लफ़्ज़ दोहराया वञनि था त सिक जी सरीर उभिरे थी ऐं अंदर में उहो ई पैगाम, उहो ई नओं न्यापो मौजूदु रहे थो। यकीनन निसार साहिबु, अव्हां जूं ॻाल्हियूं बहितरीनु आहिनि। अॼोको प्रोग्राम आलमी उताक जो 23हों प्रोग्राम, ऐं उन 23हें प्रोग्राम जे हवाले सां असांजे सजणनि जा सिक भरिया सनेहा शामिलु कंदा हलूं ऐं लतीफ़ साईं जे शाइरीअ में सिंधड़ीअ जी सूंह, उन सिंधड़ीअ जी सूंह बाबति असांखे मोहबत भरियो मैसेज ऐं नींहं भरियो न्यापो मिलियो आहे। शहबाज़ अली अव्हां जो लिखनि था, वसन शल ॻोठ ऐं वाहण भिटाई तुंहिंजी वस्तीअ में, वसन शल ॻोठ ऐं वाहण भिटाई तुंहिंजी वस्तीअ में, सदाईं हुअनि शल सावण भिटाई तुंहिंजी वस्तीअ में। वञूं ॿारा वलियूं बाग़ात, गुल फुल सब्ज़ ऐं सावा, गली रशको चमन वण टिण भिटाई तुंहिंजी वस्तीअ में, ॾखण लोहार मोची ऐं मुहाणा कास बि कोरी। सुभान अल्लाह, बेशक।
ॾिसो त ही केॾो हुनरु आहे ऐं उन्हनि हुनरमंदनि माण्हुनि जो शाइर बयानु कयो आहे त ॾखण लोहार मोची ऐं इहे आहिनि असांजे सिंध जा सुघड़, उन्हनि सुघड़नि जो किरदारु आहे। ॾखण लोहार मोची ऐं मोहाणा कास बी कोरी सभई माण्हू ढोलण भिटाई तुंहिंजी वस्तीअ में ही सोणियूं रंग रतियूं रिलियूं ऐं अजरक खेस गज गुरबियूं अबाणनि जा उहे ओछण भिटाई तुंहिंजी वस्तीअ में उहे रीतूं उहे रस्मूं उहा मोहबत उहा मुरवत उहे साॻिया रुसण परचण भिटाई तुंहिंजी वस्तीअ में। वाह साईं वाह, छा ॻाल्हि आहे, माशाअल्लाह ज़बरदस्त। न आहे मौज में मेहरान नाहे सुर्क पाणीअ जी, यकीनन हींअर हालतूं अहिड़ियूं आहिनि। न आहे मौज ऐं मेहरान नाहे सुर्क पाणीअ जी, छॾे बादल ॾिनो बरसण भिटाई तुंहिंजी वस्तीअ में। नगर में नाद तुंहिंजा ऐं गलियुनि में ॻाल्हियूं तुंहिंजूं, वॼे छेरिन संदी छण छण भिटाई तुंहिंजी वस्तीअ में। मुरादूं पढ़ मथे पूरियूं करे सांगिन संघारनि जूं, मुरादूं पिड़ मथे पूरियूं करी सांगिन संघारनि जूं, विरहायूं के मिठायूं मण भिटाई तुंहिंजी वस्तीअ में। ही नारियूं नाज़ वारियूं ॿारड़ा ऐं पीर सन गभरू अचनि तुंहिंजे अंगण पिया भिटाई तुंहिंजी वस्तीअ में, भिटाई तुंहिंजी वस्तीअ में। सजन साईं मीर मज़हर शंबाणी मुहबत जो इज़हार कंदे लतीफ़ी पैगाम मोकिलियो आहे कि चऊं आयो काफ़िलो अची अतुर उतियाऊं, खथूरी ख़ुशबू सी वण वण वासियाऊं, जॾहिं खीमा खोड़ियाऊं तॾहिं वरियो बख़्त बंभोर जो। ज़ुल्फ़कार अली नूहानी अव्हां खे आलमी ओताक में भली कार। साईं अब्दुल गफ़ार अव्हां हज़रत जलाल खत्री जे सिटरुनि खे साराहियो आहे, अव्हां जी महिरबानी। ऐं साईं फज़ल सुमरो लिखनि था त वाह साईं जलाल खत्री सुगड़नि जो बादशाह, साईं असीं बि खत्री सोमरा आहियूं ऐं जेको बैत मूं मुको सो शाह साईं जे फ़क़ीर ताज मोहम्मद निज़ामाणी जे तरतीब ॾिनल रिसाले मां वरितल आहे। जी सजणो, काफ़ी देर खां अव्हां बि इंतज़ार में हूंदा ऐं असां बि इन इंतज़ार में आहियूं, छो न मुर्शिद हादी रहबर लतीफ़ साईं जो आफ़ाक़ी पैगाम सुर ऐं साज़ जी सूरत में शामिलु कयूं। पर इन खां अॻु साईं निसार अहमद अव्हां असांखे ॿुधायो त अव्हां जे वॾड़नि जे ओताकुनि जो रंग ऐं रूप ऐं उहो मुख़्तसिर पंहिंजो मुहबत भरियो मैसेज ऐं उहो असांखे सुर ऐं साज़ वारो अंदाज़ ॿुधायो, त पोइ वरी हलूं था सुर ऐं साज़ ॾांहुं ऐं पंहिंजे पिरनि जा मैसेज बि शामिलु कंदासीं। साईं माशाअल्लाह आजिज़ रहमतुल्लाह साहिबु तव्हां जेको ही आलमी ओताक जो प्रोग्राम शुरू कयो आहे ऐं इन ते तव्हांखे ज़बरदस्त ख़राज तहसीन पेश कयूं था। साईं मुंहिंजा उन वक़्त में अॼु जे हालतुनि जे मुताबिक़ जीअं अॼु गुड मॉर्निंग ऐं चांहि जो पैगाम हूंदो आहे सुबुह जो, इहो न हूंदो हुयो, लेकिन उन वक़्त में जेका महिमान नवाज़ी जा जेके तौर ऐं तरीक़ा हुया उहे थोरा मुख़्तलिफ़ हुया। जीअं सुबुह जे पहर में को बि अगरि महिमान न ईंदो हुयो त असांजा वॾड़ा रस्तनि ते बीठा हूंदा हुया, कंहिं तरफ़ खां को महिमान अचे त उनखे उनजी भली कार करे उनखे वठी वञी पाण सां गॾु मानी खाराईंदा हुया। ऐं उन मानी में ख़ासि तौर ते महिमान नवाज़ीअ जे लाइ ॾुध जंहिंखे असां खीर चवंदा आहियूं ऐं ॾही जंहिंखे ॾुध बि चयो वेंदो आहे, ॾही शामिलु हूंदी, धोरो जंहिंखे चयो वेंदो, लस्सी चई वेंदी थी, उहो शामिलु हूंदो हुयो सुबुह जे टाइम में। ऐं लस्सी ऐं उन सां गॾु साग ऐं चांवरनि जी मानी इहो पेश कयो वेंदो हो। ऐं उन महिमान खे सवाइ मानी खाइण खां सवाइ कॾहिं बि न छॾियो वेंदो हो। ऐं राति जे टाइम में वरी चांवर ऐं खीर या वरी कॾहिं कॾहिं
ॻुड़ वारी ताहिरी जेका आहे उहा महिमाननि जे साम्हूं पेश कई वेंदी हुई त महफ़िल जो कुझु रंग ई निरालो थी वेंदो हुयो ऐं बग़ैर खाइण पीअण जे कंहिंखे बि वापसि न कयो वेंदो हुयो। ऐं इहो ई हिकिड़ो उन्हनि जो हुयो त को बि महिमान अगरि जे अचे थो त उहो अलाह जी नेमत आहे। अॼु जे दौर खे ॾिठो वञे त अॼु असां केतिरी तरक़ी याफ़्ता हुजण जे बावजूदि बि असां इन पैगाम खां परे आहियूं। शायदि उन जे करे अॼु असांजो उताकूं वीरान आहिनि, लेकिन तव्हांजो उताकूं राजुज़ रहमतुल्लाह तव्हां जी हीअ आलमी उताक हमेशह आबाद रहंदी, छो त तव्हां उन्हनि मुहबतुनि खे क़ाइमु रखियो आहे ऐं उन्हनि यादुनि खे ताज़ो कयो आहे त ऐं उन वटि जेतिरा महिमान ईंदा हुया त उहे ओतिरो ख़ुशी जो इज़हार कंदा हुया। जेतिरा घणा महिमान ईंदा हुया त ओतिरो वधीक ख़ुशी जो इज़हार कंदा हुया। ऐं जेकॾहिं को महिमान न ईंदो हुयो त हू मायूस थी वेंदा हुआ, सम्झंदा हुआ त शायदि अॼु असांखां का ग़लती थी वई आहे या अल्लाह तबारक व ताला नाराज़ आहे जो अॼु को बि महिमान न आयो आहे। त इहे महिमान नवाज़ी जे लाइ वॾड़ा असांजा मशहूरु हुया ऐं उन्हनि तमामु वॾी ख़िदमत कई। ऐं उन इलाइक़े में अॼु बि जेकॾहिं को बि माण्हू वञे थो ऐं उन्हनि वॾड़नि जो को नालो खणे थो त उन्हनि जी इज़त आहे, उनजो शान आहे, उनजो वक़ार आहे। ऐं हाजी मीर मोहम्मद लाशारी असांजा जेके ॾाॾा साईं हुया, मोहतरम साईं जलाल ख़ान या उनजा फ़र्ज़ंद हुया मोहम्मद उर्स लाशारी, कमन ख़ान लाशारी, शाहनवाज़ फ़क़ीर लाशारी, त इहे उहे नाला हुया जेके तमामु मशहूरु पंहिंजे इलाइक़े में आहिनि। ऐं मुख़्तलिफ़ क़बीलनि जा माण्हू ख़ासि तौर ते परे परे खां सवारियुनि जी सहूलियत न हुजण जे करे बि गिरदो नवाह खां परे परे खां उन्हनि खां ख़ासि ॾींहंनि में कचहरी जे लाइ ऐं जेको सो मिलण जे लाइ आता हूंदा हुया, ईंदा हुया। ऐं जेकॾहिं को परे खां महिमान ईंदो हुयो त कुझु रातियूं रहण खां सवाइ उनखे वापसि न कयो वेंदो हो। ऐं वॾी मुहबत ऐं वॾी जेको सो चाह सां उन महिमान जी इज़त अफ़ज़ाई कई वेंदी हुई। ऐं जॾहिं हू वापसि वेंदो हो त हू ॻोढ़ा ॻाढ़ींदे मुहबतूं खणी वापसि वेंदो हो ऐं वरी मिलण जो इरादो करे ऐं वेंदो हो त हाजी साहब हाणे वञूं था, इनशा वरी मौक़ो मिलियो त जल्दी तव्हां सां मुलाक़ात थींदी। यकीनन अवां मुहबत भरियूं ॻाल्हियूं ऐं इहे ई चाहतूं हुयूं जो उन्हनि सां गॾु मिट माइट दोस्त अज़ीज़ रिश्तेदार रत जा रिश्ता जॾहिं गॾिबा हुआ ऐं न्याणी सियाणी जॾहिं वञणु लॻंदी हुई त उन्हीअ खे सिंध जी रवायत मुताबिक़ पोती पाराए चादर ढकाए ऐं उन न्याणीअ जी लज शर्म ऐं शुनास वारी रस्म अदायगी खां पोइ जेको आहे सो रवानो कयो वेंदो हो। त यकीनन अवां जूं मुहबतूं ऐं अवां जा प्यार उन्हनि सजणनि जा प्यार ऐं प्रीत भरिया मैसेज बि शामिलु कंदा हलूं। मोहतरम ग़ुलाम मुस्तफ़ा मेमण लिखनि था, संग पसी सरही मथी मतां हो त न पंहिंजो कनि दरनि मथे कई दादलियूं रुअंदियूं रत वतन लखें लोधाए छॾियूं बानियूं ॿारो चन से पुनूं कीअं पसंद ज़ोर जनी जो ज़ात ते। ग़ुलाम मुस्तफ़ा साईं अवां जे हिन बैत में लफ़्ज़ी कुझु खामियूं आहिनि, उनखे दुरुस्त करणु फ़रमायो। मोहम्मद निसार दोस्त असांजा इंडिया वारा गुजरात कच्छ भुज बने वारे इलाइक़े खां लिखनि था त के ओॾाई डूर के डूर बि ओॾा सुपरी, के ओॾाई डूर के डूर बि ओॾा सुपरी, के न चढ़नि चित ते के न विसरनि मूर, जीअं मेंह कुंढीअ पूर तीअं दिलि वराका दोस्त लए। शहबाज़ अली लिखनि था, वाझाए वतन खे सारे ॾियां साह, बुत मुंहिंजो बंद में क़ैद म करे जाह, परॾे हियाणी पिरीअरीअ धार म धरे जाह, थधी वसाए जाए थरनि जी मिटी मोए मथाह, जे पोयों थिए पसाह त निजाए मढ़ मलीर ॾे। ही केॾी वतन परस्ती आहे, वतन जी हुब आहे जंहिंजो पैगाम असांजे मुर्शिद हादी रहबर लतीफ़ ॾिनो। ऐं फज़ल साईं चवनि था, हिन आलमी ओताकुनि जे हवाले सां निसारमंद अवां जेको पैगाम ॾेई वियो त असांजा उहे वॾड़ा महिमान लाइ सिकंदा हुआ ऐं ईअं चवंदा हुआ जीअं साईं फज़ल सुमरे लिखियो आहे
त अलाह अचन उहे जन आए मन सरहो थिए पसां मां पर कहीं जतन संदी जुए लंघी लक लतीफ़ चए सुणिया होतन हुए गोली थिया गुलबोए जे मुंहुं नियो पाण सी। अलस्तु बिरब्बिकुम जॾहिं जित सुणियो में कालू बला कलबसी तॾहिं तित चयो में उन्हीअ वेल कयो में वचन वेढ़ी चिनसी शहबाज़ अली अवां सिटरूं लतीफ़ साईं जे आफ़ाक़ी पैगाम जूं मोकिलियो पिया। कॾहिं तां बाझ पए साजन सुणज सलाम सिक तुंहिंजी सुपरी कयो तन तमाम हथें हाज वेहो थी नेणे निंड हराम दोस न सहां दाम तूं विंदुर थो वेला करीं। सजणो हिन पल हलूं था सुर ऐं साज़ ॾांहुं। सैयद सुलेमान शाह जो प्यारो आवाज़ ऐं ही महल ही पल लतीफ़ साईं जे तमामु आफ़ाक़ी सुर जी आहे ऐं उहो सुर अवां जे समाअतुनि ताईं पहुचायूं था। लतीफ़ साईं जो पैगाम। इंशाअल्लाह ताला पुनू खे आऊं इन परचाईंदुसि मूं वटि हिकिड़ो जादू आहे उहो अॻियां पेश कंदुसि पुनू मूंसां पाण ई परची पवंदो। भाई उहो जादू कहिड़ो आहे? चेती उहो जादू उहो आहे जेको दुनिया में इंसाननि वटि हींअर थोरो आहे। कहिड़ो थोरो आहे जादू? चेती मूं वटि ही जादू आहे ऐं मुंहिंजे पुनल साईं खे मिलंदुसि त जे मूंखे मिली वियो त हींअर परचंदुसि। कीअं? चेती पेरे पवंदी
जा पार मूंखे सभु ॾिसण में अचनि पिया। किथे जल्दी उठड़ा खान बलो जगामिया ला 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 जल्दी उठड़ा आरिया या मजा जल्दी जो उठन के पहची वयस तवागू वठंदी सा जादू था वो जादू वो जगाई दिस केरो जति पिंजरो पाक रसूल जो मिया ला 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 होते वे किस पिंजरो पाक रसूल जो के छा कदी पुनर जी हक में चाट चुमती सा लोचे लहती सा बोले लहती सा जमती सा रही बनी रात रही बनी रात जी सजणो आलमी ओताक जो अॼोको प्रोग्राम अव्हांजे समातुनि ताईं पहुतो हिन पल मां थोराइतो आहियां उन्हनि पहिरीं प्यारनि जो जन असांखे हिन प्रोग्राम में जॉइन करे पंहिंजे मोहबत जो इज़हार कयो। फज़ल सुमरो साहब लिखनि था त लूणु लिङे पाईं जे चीरे चीरे चम मूं कर अॻु न कयो अहिड़ो कोझो कमु जा जा दावा दम तां तां फिरत पहवार सी। असांजे इल्म अदब ॾाह ताईं ॾाहप जो गोहर मोहतरम साईं पीर जीए सरहंदी पाण सां मटियारी खां गॾिया। साईं आलमी ओताक में अव्हांखे भली कार चऊं था। अव्हां असांजे प्रोग्राम खे साराहियो पिया। अव्हां जो मोहबतूं अव्हां जा कुर्ब अब्दुल क़यूम राहू अव्हां जी महिरबानी वॾी नवाज़िश जो असांजे आलमी ओताक में कही करे आया। मां थोराइतो आहियां मोहतरम मोहम्मद नसीर उर्फ़ नाले मिठे महेसर जो जेके शुरू खां हिन वक़्त ताईं पाण सां गॾु रहिया ऐं सभिनी सजणनि जो थोराइतो जेके असां सां हिन पल ताईं गॾु रही करे गॾु हुजण जो अव्हां अहसासु ॾियारियो ऐं इंशाअल्लाह
इन्हीअ ते अॼोके हिन प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणीअ खे पहुचे थो। वरी ईंदड़ प्रोग्राम में कंहिं नए मौज़ूअ सां गॾु हूंदासीं, को नओं उनवान नओं मौज़ू खणी करी, इन उमेद सां त अव्हां सजण असां सां रोज़ जीअं गॾु हूंदा, मुहबत जो इज़हार कंदा, प्यार ऐं पाबोह सां गॾु हूंदा। ऐं यकीनन अॼोको प्रोग्राम अव्हांखे कीअं लॻो, पंहिंजे ईंदड़ प्रोग्राम ताईं हिन प्रोग्राम जो रायो ज़रूरु ॾींदा। इन ई ते अॼोको प्रोग्राम में पंहिंजे मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी, सोशल मीडिया सहूलतकार मोहम्मद अज़हर लाशारी ऐं आलमी उताक जे अॼोके महिमान ख़ासि निसार अहमद लाशारी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही वेंदे वेंदे हीअ सुखड़ी अव्हां ताईं पहुचायूं था। उस्ताद मोहम्मद यूसुफ जो आवाज़, रुठा ई रहन शल हुजन हयाती।
गलत